अस्सलाम वालेकुम रंगन भरी शाम में मां तव्हांजी होस्ट ऐं दोस्त हज़रा ख़ान मुंहिंजी तरफ़ां तव्हां सभिनी खे सलाम क़बूल हुजे। कीअं आहियो? ठीकु आहियो? उमेद कयूं था त ठीकु हूंदो ऐं हमेशह वांगुरु अॼु बि असांजी इहा ई दुआ आहे त जिथे हुजो ख़ुशि हुजो, सदाईं गुलनि जा महकंदा ऐं मुस्कुराईंदा रहो ऐं हमेशह वांगुरु अॼु बि इहो ई चवंदसि हिक ॿिए खे पंहिंजी दुआ में यादि रखंदा कयो, छो जो फ़क़ति हिकु दुआ ई हूंदी आहे जेका असांखे मुश्किलातुनि खां बचाईंदी आहे या उहा शइ असांखे मिली सघंदी आहे जेका असांजे नसीब में न हूंदी आहे। सो दिलि सां घुरियल दुआ सां उहा मिली वेंदी आहे। सो बहरहाल असां पंहिंजे प्रोग्राम खे अॻिते वधाईंदासीं। असां वटि को न को टॉपिक हूंदो आहे, पर अॼु जो आहे न मां को बि टॉपिक नाहे सोचियो, मूंखे नाहे ख़बर त मूंखे छा ते ॻाल्हाइणो आहे, छो जो अॼु जेको गेस्ट मूं वटि ॿ गेस्ट मौजूदु आहिनि त मां पहिरियों इंट्रोडक्शन कराईंदसि, पोइ उन खां मां पुछंदसि त कहिड़े टॉपिक ते ॻाल्हाइजे, छो जो ॾिसूं त असां जेके गेस्ट आहिनि हर ॻाल्हि में जेको आहे न माण्हू खे हर फने मौला हुजणु खपे ऐं उन्हनि खे बि नाहे ख़बर त को मां उन्हनि खां अचानक टॉपिक पुछंदसि। सो हिनमहिल ॻाल्हि कयां थी त शायदि उहो पंहिंजे ज़हन में सोचे वठनि। बहरहाल असां बिना देरि जो इंट्रोडक्शन कराईंदासीं पंहिंजे महिमाननि सां, तव्हांजो मां तारीफ़ कराईंदी हलंदमि ऐं तव्हां जिन जो मां हाणे नालो खणंदमि उन्हनि खे बि तव्हां टीवी स्क्रीन ते ॾिसी चुका आहियो ऐं कल्ह जेके डॉक्टर साहब सां गॾु हुया, अॼु बि डॉक्टर साहब सां गॾु आहिनि। असां वेलकम कंदासीं रंगत वारी शाम में डॉक्टर मोहम्मद हनीफ सईद खे। अस्सलाम वालेकुम डॉक्टर साहब, कैसे हैं आप डॉक्टर साहब? ठीक है, बहुत शुक्रिया आप हमारे प्रोग्राम में आए टाइम निकाल के। ॿियो जे लाइ मां चवां थी त उन खां मां टॉपिक पुछंदसि ऐं जिन सां मां ॻाल्हाईंदसि उन्हनि खे स्क्रीन ते ॾिसी तव्हां इलाही ख़ुशि थियण वारा आहियो, छो जो तव्हां ॾाढी फरमाइश कंदा आहियो त जेको आहे नालो वठां अली रज़ा कटपर खे घुरायो त पोइ असां वेलकम कंदासीं रंगन भरी शाम। थैंक यू सो मच। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो अली भाउ? ठीकु आहियो? मां बिल्कुलु ठीकु ठाक अल्हम्दुलिल्लाह। अच्छा, हमेशह तव्हांजे लाइ फरमाइश ईंदी त अली रज़ा कटपर खे घुरायो घुरायो घुरायो, हाणे ॾिसो घुराए छॾियो अॼु असां। इहा हिननि सभिनीनि जी महिरबानी आहे। हा, इहा ई मोहबत आहे। बिल्कुलु। अच्छा, असां को न को टॉपिक रखंदा आहियूं। अॼु मां कुझु बि न सोचियो, अॼु मां इहो सोचियो त मां जेको आहे अली रज़ा खे चवंदसि त उहो असांखे को न को टॉपिक ॿुधाए, कहिड़े टॉपिक ते ॻाल्हायूं। व्यूअर्स सां असां ॻाल्हाईंदा आहियूं, पोइ हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो ओपिनियन हूंदो आहे, वरी उन ते असांजा कॉलर्स ॻाल्हाईंदा आहिनि। कहिड़ो टॉपिक हुजणु खपे? असां सभु टॉपिक रखी छॾिया आहिनि। हा, रखी छॾिया आहिनि त मां इन करे सोचियुमि पियो त मां चयो मूंखे इहो यादि बि न आहे त कहिड़ा कहिड़ा टॉपिक रखी चुको। हा, पर मतिलबु हिकिड़ी शइ खे मां ॾाढी प्रायोरिटी ॾींदो आहियां, अलाए तव्हां हुनखे रखियो आहे या न रखियो आहे, त एजुकेशन इज़ वेरी इंपॉर्टेंट हर शइ जे लाइ। असां उहो रिसेंटली कोन रखियो हुयो, कोई कोन रखियो अथव न, बसि पोइ त ठीकु आहे। ॾाढो सुठो टॉपिक आहे, छो जो एजुकेशन जी जिथे ॻाल्हि अचे थी त हिन वक़्तु जेका ओवरऑल सिचुएशन आहे त सभु चवंदा आहिनि न हड़ई हिकु जहिड़ा थी विया आहियूं, त मक़सदु ज़ाहिरी ॻाल्हि आहे ॿार नथा वञी सघनि स्कूल, कहिड़ो नुक़सानु आहे। न, हींअर त हाणे हुनजो सोल्यूशन कढी चुका आहिनि, ऑनलाइन क्लासेस थियनि थियूं पियूं। ऑनलाइन जो असां अली रज़ा इन ते असां ॻाल्हाए चुकासीं त ऑनलाइन असां वटि हर कंहिं घर में सहूलियत मौजूदु न आहे। सभु को ऑनलाइन पंहिंजे ॿारनि खे नथो पढ़ाए सघे, त इन जे लाइ कुझु ॿियो बि सोचणु खपे। मैं इसमें थोड़ा सा ऐड करूं, वो ये कि जब तक कि कांटेक्ट टीचर का और स्टूडेंट का कांटेक्ट नहीं होता, आई कांटेक्ट नहीं होता, बॉडी लैंग्वेज जब तक के सामने नहीं होती, तो उस वक्त तक जो है तो एजुकेशन की वो फ़वाइद हासिल नहीं हो सकते जो कि फिज़िकली मौजूद होने में होते हैं। लेकिन अब अनलकीली सूरत हाल इस तरह की है कि वो चीज़ पॉसिबल नहीं है, तो कुछ ना होने से ये होना बेहतर है। ऑनलाइन पे जो है तो वो क्लासेस हो रही हैं और बच्चे किसी न किसी हद तक जो है तो वो कर रहे हैं। लेकिन आपकी जो सवाल है वो अपनी जगह पे बजा है कि तमाम बच्चों को ये सहूलत मैसर नहीं है, तो गवर्नमेंट की सतह पर चाहिए, गवर्नमेंट को चाहिए कि ऐसे लोगों को, ऐसे बच्चों को जिनको ये सहूलत मैसर नहीं है, उनके लिए कुछ सपोर्ट करें। हाँ बिल्कुल करें, कर सकते हैं, अगर वो चाहे तो कर सकते हैं। नहीं, उनका एक बेनिफिट ये भी है कि मतलब वो प्रॉपर ना भी पढ़ेंगे ना तो उस ऑनलाइन क्लास से उनको ये जरूर होगा वो इन टच जरूर रहेंगे, अपने टीचर्स के साथ इन टच रहेंगे। जो भी सब्जेक्ट पढ़ रहे हैं, अगर वो थ्रू आउट ऑफ, जैसे मेरा ख्याल है 2 घंटे की ऑनलाइन क्लासेस है, 2 घंटे में आप 7 to 8 सब्जेक्ट्स को तो कवर नहीं कर पाएंगे ऑनलाइन। तो उसमें ये होता है कि मतलब आप इन टच जरूर रहते हो, कि बच्चे को ये जरूर जहन में होता है कि भाई मुझे अल्टीमेटली एट द एंड ऑफ दिस मतलब सिनेरियो मुझे स्कूल जाना जरूर है। हाँ, कुछ ना होने से कुछ होना बेहतर है। बिल्कुल सही। अच्छा, जंहिं ॿारनि खे इहा सहूलियत नाहे मौजूद, उन जे लाइ असां माना इहा ॻाल्हि कयूं पिया त जेके पेरेंट्स पंहिंजे ॿारनि खे इहा सहूलियत नथा ॾेई सघनि, ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन जे लाइ बि असांखे नेट लॻाइणी पवंदी आहे ऐं नेट जा बि हर महीने ते बिल पे करिणो पवंदो आहे, तॾहिं ई असां उहा सहूलियत हासिलु करे सघूं था। त पोइ हुकूमत खे खपे, गवर्नमेंट खे, त थोरो उन इलाइक़नि में या उन पेरेंट्स सां जेको आहे थोरो रुजू कनि या ध्यानु ॾियनि, त अगरि इहो न त पोइ नेट जो ई को थी सघे, नेट जो थी वञे, या जीअं माना
लैपटॉप्स वगैरह विराईंदा आहिनि तीअं टैबलेट्स वगैरह विराए छॾनि। बिल्कुल सही। अच्छा जने त ऑनलाइन कुछ ग्रुप भी बना सकते हैं, मतलब स्टूडेंट्स के ग्रुप बना के उनको फैसिलिटी दे दी जाए। अच्छा गवर्नमेंट के साथ साथ ये जो मुखैर हजरात हैं, मतलब इनकी भी जिम्मेदारी है कि एजुकेशन के हवाले से देखें, जब तक कोई कौम एजुकेटेड नहीं होगी उस वक्त तक वो तरक्की नहीं कर सकती, ठीक है। तो ये जो हमारे बच्चे हैं या हमारे नौजवान हैं, ये हमारा मुस्तकबिल हैं, हमारे मुस्तकबिल का सरमाया है। तो तमाम सूरत हाल के बावजूद, जो भी पेंडेमिक है, कोरोना है, सारी चीज़ें हैं, उसके बावजूद हम अपने मुस्तकबिल को ताबनाक बनाने के लिए इन बच्चों पर हमें इनकी एजुकेशन पे जोर देना है। सही, बहुत अच्छी बात कही आपने। अच्छा ॾिसो वाकई में ही हमेशा असां इहो ई ॿुधो आहे त जेका क़ौम पढ़ियल लिखियल न हूंदी आहे उन में जहालत वधीक हूंदी आहे, पर हाणे ओवरऑल सिचुएशन पूरी दुनिया में इहा थी वई आहे त सभु कुझु बंदि आहे। त इहा ई मां मिसाल ॾिनो त सभु हिकु जहिड़ा थी विया आहियूं, त पोइ अहिड़ियूं सहूलियतूं जेके आहिनि ऐं या अहिड़ा जेके प्रोग्राम्स आहिनि इहे हुकूमत खे ई मतिलबु उनखे सोचणो पवंदो, उन्हनि ते अॻियां उहे ई वधंदा, स्टेप वधाईंदा त माण्हू बि अॻियां ईंदा। बिल्कुलु, छो जो हुकूमत जो माण्हू इलाही साथ ॾींदा आहिनि। अच्छा ॿियो इहो बि आहे त माना जेके अफोर्डिंग स्कूल्स आहिनि न, त जेके पेरेंट्स उते ॿारनि खे पढ़ाइनि था पिया, उहे अफोर्ड करे था वञनि, त ऑब्वियसली उन्हनि वटि लैपटॉप्स हूंदा, टैबलेट्स हूंदा या सेल फोन्स हूंदा एंड्रॉइड, त उहे इहे कवर करे था वञनि। पर जिन माण्हुनि जी असां ॻाल्हि था कयूं न, त उन्हनि जे पहिरियां त उन्हनि खे स्कूलनि में इहो सिस्टम आणणु खपे। सही ॻाल्हि, काफ़ी स्कूलनि में इहा शइ आहे न, त गवर्नमेंट अगरि उन्हनि ग़रीब स्टूडेंट्स खे जेके अफोर्डिंग न आहिनि उन्हनि खे इन तरह सां फैसिलिटेट करे थी पई, तो पहिरियां तो उन्हनि खे पंहिंजे स्कूलनि खे फैसिलिटेट करणो पवंदो। बिल्कुल सही, बिल्कुल सही। इसका मतलब है कि हमें मिलजुल के ये दुआ करनी चाहिए कि ये तमाम चीज़ें अपनी जगह, लेकिन अल्लाह ताला जल्द से जल्द इस पेंडेमिक सूरत हाल से हमको जो है बाहर निकाले, ताकि हमारे बच्चे जो हैं जो ऑनलाइन भी तालीम हासिल नहीं कर पा रहे हैं, वो मतलब फिजिकली जो है तो अपनी एजुकेशन जो है तो हासिल कर सकें, उसको मुकम्मल कर सकें। सही ॻाल्हि आहे। अच्छा हाणे सभ खां पहिरियां त अली रज़ा खां इहो पुछंदासीं, जो असांखे हथु अची वियो आहे त सो 2 कलाक अॼु असां सां ई गॾु हूंदो, 2 कलाक हिते हूंदो हितां स्क्रीन ते। पहिरियां त सभ खां पहिरियां इहो पुछंदासीं त जॾहिं बि तव्हांजे लाइ फरमाइश थी हुई अली रज़ा साहब खे घुरायो, चलो तव्हांजी फरमाइश उहा पूरी थी वई। हाणे जेसि ताईं असांजा कॉलर्स असांखे कॉल कनि तेसि ताईं उन्हनि जो ई हिकिड़ो सुवाल मां तव्हां खां करे थी वठां, त स्क्रीन तां हिकदमि गायब छो थी विया आहियो? स्क्रीन तां गायब त सच न थियो आहे, मतलब हालात अहिड़ा था हलनि त मतलब सोशल डिस्टेंसिंग रखणी आहे, त उन हवाले सां रिकॉर्डिंग्स बि घटि थियूं थियनि, ओवरऑल ही मतलब समझो घटि थियूं थियनि, रुगो स्टूडियो बेस्ड प्रोग्राम्स हलनि था, उहो ई माना जीअं तव्हां असां फ़ासिले सां वेठा आहियूं, त इन हवाले सां माना कम बि ओवरऑल घटि थो थिए इन वायरस जे करे। ऐं बाक़ी इहो आहे त बसि इहो कोई 4-5 सालनि खां थोरो हिकिड़ो हिनखे खणी दौरो चइजे त मां शोज़ में वञणु छॾे ॾिनो, मतलब ईअं ई, मतलब का अहिड़ी कोई इशू न हुयो, मतलब मां उहो ई वञणु छॾे ॾिनो। मतलब ईअं आहे त माना अगरि कहिड़ो ईद जो ॾियारो आहे उन में होस्टिंग जे लाइ मूंखे घुराए वठनि त घुराए वठनि, न त अदरवाइज़ मां एज़ अ गेस्ट जेको आहे न मां उहो वञणु ई छॾे ॾिनो। पोइ हाणे वरी कुदरती को लास्ट मां कंहिं हिकिड़े उहो बि माना हिकिड़ो असांजो हिकिड़ो फ्रेंड्स जो ग्रुप ठहियलु आहे, उन में माना सभिनी दोस्तनि जो वज़न पइजी वियो, त मां हिकिड़े शो में वियुमि, उन खां पोइ वरी हेॾां आबिद जी कॉल अची वई, मां हाणे हिकिड़ो मां थी आयो आहियां त माना दोस्त यार त सभु आहिनि, सही ॻाल्हि त हाणे न आहे करणी। वाह वाह, माना आबिद जी जेका लत आहे न गोरी पइजी वई तव्हां ते, बस इहो ई सम्झो। इहो ई सम्झो। अच्छा न फरमाइश इलाही ईंदी हुई तव्हांजे लाइ, छो जो ॾिसो असांजे जेके बि सुठा एक्टर हूंदा आहिनि न असांखे यादि रहिजी वेंदा आहिनि, भली उहे स्क्रीन तां कंहिं बि वजह सां गायब थी वञनि, पर अॼु बि तव्हांजा जेके परस्तार आहिनि, जेके तव्हांखे पसंदि कंदड़ आहिनि, जेके तव्हांजा दुआगो आहिनि, उहे तव्हांखे यादि कंदा आहिनि। अच्छा मां अमूमन हिकिड़ो वेही सोचींदो आहियां त माना एक्टर जेको आहे न उहो माना मरण खां पोइ बि यादि रहंदो आहे। बिल्कुलु, तव्हांखे पॉलिटिशियन विसरी वेंदो, तव्हां खां को ॿियो माण्हू उहो पंहिंजो को कुलीग विसरी वेंदो, तव्हां खां आम व्यूअर खां जेको आहे न माना शोबिस सां रिलेटेड जेको बि माण्हू आहे न ऑन स्क्रीन उहो तव्हांखे न विसरंदो आहे कॾहिं, किथे न किथे वरी तव्हांखे माना रिपीट ड्रामा हलंदा आहिनि पुराणा, या जीअं माना हुनजी का बर्थडे अचे थी या हुनजी यूट्यूब ते तव्हां नाले से सर्च कंदो उहा शइ अची वेंदी, त माना उहा शइ विसरंदी कोन्हे। बड़ी अच्छी बात उन्होंने बोली कि एक्टर जो है वो मर के भी जो है तो वो जिंदा रहता है, ठीक है ना, वो और जो मर के भी जिंदा ना रहे वो फिर एक्टर ही नहीं है, मैं समझता हूँ, ठीक है। और दूसरा उसका काम बोलता है, हर एक्टर का जो है तो वो काम बोलता है, जितना अच्छा उसका काम होगा उतना ही अच्छा उसका नाम होगा। सही बात। तो मैंने भी कुछ आपके प्रोग्राम्स देखे हैं, थैंक यू, और मतलब ये कि पसंद किए जाते हैं, और जो गुफ्तगू से अंदाज़ा हो रहा है कि आप माशाल्लाह काफ़ी जो है तो वो फेमस हैं अपनी फील्ड में, बिल्कुल, और बिल्कुल आप इसको जारी रखें, इंशाल्लाह, और जो थोड़े बहुत दिन गायब रहे हैं तो अब उसको भी आप दूर करें।
सोशल डिस्टेंसिंग बिल्कुल अपनी जगह पे ठीक है, लेकिन आपकी भी जरूरत है लोगों को। बिल्कुल बिल्कुल। नहीं, थोड़ा सा गैप आया भी था, तो एक्चुअली मैंने अपना एक बिजनेस स्टार्ट किया है, तो उस वजह से भी थोड़ा सा गैप था कि बंदा उसको भी टाइम दे ले। अच्छा, डॉक्टर साहब खां बि पुछंदासीं त हेयर ट्रांसप्लांट जेके आहिनि उन्हनि जा बि माहिर आहिनि, उन खां अलावा स्किन स्पेशलिस्ट आहिनि, त स्किन जे हवाले सां असां पुछंदासीं। हाणे गर्मियूं पियूं अचनि इलाही, ऐं जेको आहे स्किन इलाही रफ थी वेंदी आहे, गर्मियूं हा थी वियूं आहिनि, सॉरी। सो असां वटि जॾहिं बि डॉक्टर ईंदो आहे त सभ खां पहिरियों त कॉल ईंदी आहे, कॉल बि आहे, कॉल वठंदासीं, पर पोइ मां पंहिंजो सवाल डॉक्टर साहब खां कंदसि। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी भेण, केरु किथां खां? जी जी, रंगत भरी शाम में तव्हांखे वेलकम कयूं था। छा चवणु चाहींदो? अली रज़ा सां ॻाल्हाईंदो? त मूंसां ॻाल्हाईंदो छो ॾोह आहे छा? न, मां अली रज़ा खे न ॾींदमि, पहिरियां मूंसां ॻाल्हायो। आदि सलाम वालेकुम। आदि सलाम वालेकुम। अदा सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। भाकड़ा आरन, ठीक ठाक आयो? जी जी। मां बिल्कुल ठीक आहियां, अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿुधायो? भाउ वॾी महिरबानी, कुर्ब कुर्ब कुर्ब। मूंखे लॻे तव्हां टीवी जो आवाज़ थोरो तेज़ थियल आहे, हुन थोरो हल्को कयो, छो त तव्हांजी आवाज़ क्लियर कोन थी अचे। होस्टिंग करे करे सिखी आहियूं असां बि। बिल्कुल सही चयो। भाउ थोरो टीवी जो आवाज़ घटि कजो। ॿियो ॿुधायो, कीअं आहियो? ठीक ठाक आहियो? छा कंदा आहियो शिकारपुर में? थैंक यू, थैंक्स फॉर कॉल। छो जो हुननि जी आवाज़ हा थोरो डिस्टर्बेंस हुई। ऐं अली रज़ा भा, इहो तव्हां ॿुधाए छॾियो, छो जो मां हमेशह रोज़ ॿुधाईंदे त टीवी जो वॉल्यूम हूंदो आहे ऑन त छा थींदो आहे? आवाज़ जी डबलिंग ईंदी त न असांखे तव्हांजी आवाज़ सम्झ में ईंदी, न तव्हांखे असांजी आवाज़ सम्झ में ईंदी। बिल्कुल। त पोइ एक्चुअली लोग चाहते हैं कि वो मतलब अपनी कॉल को सुने भी डायरेक्ट टीवी देखकर, हाँ। और वो सुने भी। ऐसा पॉसिबल नहीं होता। नहीं, वो इसलिए पॉसिबल नहीं होता क्योंकि हम लोग थोड़ा सा डिले जा रहे होते हैं। बिल्कुल इसी तरह। अच्छा, डॉक्टर साहब खां पुछंदासीं त जीअं मां चयो त गर्मियूं अची वियूं आहिनि, हा गर्मियूं अची वियूं आहिनि, हुन में स्किन इलाही रफ थी वेंदी आहे, या माण्हुनि खे दाणा निकिरी ईंदा आहिनि, वरी दाणनि जो दाग रहिजी वेंदा आहिनि, त हमेशह मेडिकेटेड में अगरि ॾिठो वञे त असांजो जेके अदियूं या भाइर इहा अदा कंदा आहिनि, त असां अगरि दवा या क्रीम या काई बि मेडिसिन असां इस्तेमालु कयूं था त ठीकु आहे, फ़र्क़ु पए थो। उन खां पोइ छॾण खां पोइ वरी उहा ई शइ वापसि थी वञे, त डॉक्टर साहब खां पुछंदासीं त ऐसा क्यों? हम जब तक कोई दवा लगाते रहते हैं तो वो ठीक रहता है, और जब वो दवा लगाना बंद कर देते हैं तो वो दोबारा से स्किन चढ़ जाती है। देखिए, स्किन जो है एक बैरियर है बेसिकली, यानी कि उसको बाहर वाले अवामिल और अंदर वाले अवामिल दोनों का जो है तो वो सामना करना पड़ता है। अच्छा। अगर आपकी बॉडी के अंदर कोई बीमारी है, कोई प्रॉब्लम है, कोई क्रोनिक इलनेस है, तो उसके असरात भी आपकी स्किन के ऊपर आते हैं। और अगर जो बाहर से जो भी अवामिल हैं, गर्द है, गुबार है, धूप है, मिट्टी है, पॉल्यूशन है, तो उसके अवामिल भी आपकी स्किन के ऊपर आते हैं। अच्छा। ठीक है, तो लिहाजा इसको कंटिन्यूअस देखभाल की जरूरत पड़ती है। आप इसको बिल्कुल इसी तरह समझ लीजिए कि इस टेबल को हमने साफ कर दिया, ठीक है, अब हम ये समझें कि ये जिंदगी भर साफ रहेगी और उसके ऊपर डस्ट नहीं आएगी, तो ये हमारी बेवकूफ़ी है। बिल्कुल इसी तरह इसके ऊपर जब हम कोई चीज़ इस्तेमाल करते हैं या कोई प्रोसीजर करवाते हैं, तो एक हद तक तो वो मतलब इफेक्टिव रहता है। हाँ। लेकिन वक्त के साथ साथ फिर जो दोबारा गर्द गुबार, धूल मिट्टी, सूरज की शुआएं, तो वो सारी चीज़ें आती हैं, तो उसको फिर दोबारा देखभाल की जरूरत पड़ती है। तो लिहाजा स्किन की देखभाल जो है वो कंटिन्यूअस बुनियादों पर होनी चाहिए, रेगुलर बेसिस पर होनी चाहिए। और जिन लोगों की स्किन अच्छी नहीं है और वो अपनी स्किन को अच्छा करना चाहते हैं, तो उनको ज़रूर एक स्किन स्पेशलिस्ट से राब्ते में रहना चाहिए और उसकी हिदायत पर पूरा अमल करना चाहिए। ऐसा नहीं कि एक क्रीम एक दफ़ा ले ली और आप सारी ज़िंदगी वही क्रीम इस्तेमाल किए जा रहे हैं, ये भी नुकसान है। ये भी नुकसान है। अच्छा, ॾाढो सुठो जवाबु ॾिनो, पर इन ते हिकिड़ो सवाल आहे, पर कॉल वठंदासीं, कॉल खां पोइ जेको आहे डॉक्टर साहब खां सवाल कंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम बाबा। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हेलो अस्सलाम वालेकुम। आवाज़ नथो अचे। हेलो जी, अदा केर किथां खां भा? हाँ बाबा, फजल मोहम्मद शेख, मेरड़ी बाजार है, गुलिस्तान जोड़ कराची। छा चवणु चाहींदो? हाँ जी, ये जो टॉपिक है एजुकेशन के बारे में, तो जी आवाज मुझे सही थो अचे? अच्छा। हेलो जी अदा ॿुधायो। आवाज सही थो अचे? अच्छा। हेलो जी आवाज अचे तो? जी बिल्कुल अचे तो। हाणे ॿुधायो।
हेलो जी जी अदा ॿुधायो छा था चवण चाहियो भाउ? हाँ, तालीम के बारे में अली भाई चयो त तालीम जेका ऑनलाइन हले थी अॼुकल्ह इहो सिस्टम थी वियो आहे जी इहो सिस्टम त सही आहे उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके न जेके अफोर्ड था करे सघनि सही तक़रीबन असांजे ॿारनि जेके ॻोठनि में या उते अहिड़ियूं सहूलियतूं बिल्कुलु ई न आहिनि सही ॻाल्हि आहे असां इहा ई ॾींदासीं राय त असां बि एजुकेशन एम्प्लॉय आहियूं पाण अच्छा त ॻोठनि में या शहर में जी हीअ बीमारी हिकिड़ी वबा आहे ठीकु आहे पर इन खां असां हटी करे ऐं सफ़ाईअ ते ध्यानु ॾियूं सही स्कूलनि में ॿारनि जे रोटनि ते महलनि में उन्हनि जे स्कूलनि खे इजाज़तूं ॾियूं स्प्रे थियनि वग़ैरह सही ऐं उन्हनि ॿारनि खे स्कूल में आंदो वञे जेतिरो उस्ताद पढ़ाईंदो ॿारनि खे साम्हूं ऑनलाइन साम्हूं सही उहो त बहितर रहंदो हिन खां जो हिन में ऑनलाइन में घणी माण्हू रहिजी वेंदो तमामु ॻोठाणो जेके ॻोठनि में सुठा ॿार होशियार सही ॻाल्हि उन्हनि खे सहूलियतूं बिल्कुलु न आहिनि मशहूरु बिल्कुलु सही था इहे मतिलबु असां कोशिशि था कयूं त स्कूलनि ते थोरो ध्यानु ॾिनो वञे ख़ासि करे सफ़ाई जो ऐं उस्तादनि ते ॿार खे वञे त उहे पढ़ाइनि स्कूल में ऐं सफ़ाई सां ऐं मतिलबु सुठो निज़ाम हुजे बिल्कुलु सही था चओ बिल्कुलु सही था चओ अली रज़ा भाई जी महिरबानी वॼायो आहे ऐं 4 चंडनि छॾियासीं केतिरनि जे थैंक यू वाह थैंक यू ऐं डॉक्टर साहब बि तमामु बहितर सुठी ॻाल्हि थो करे पियो महिरबानी तव्हांखे तमामु इहो ई चवंदासीं हुकूमत खे अपील कंदासीं त तालीम ते ध्यानु ॾिनो वञे ग़रीब ॻोठनि में ओके ओके बिल्कुल आपकी बात जो है तो वो सर आंखों पर और इंशाल्लाह ताला आगे पहुंचेगी प्रोग्राम के जरिए भी और वैसे भी पहुंचेगी इंशाल्लाह थैंक यू थैंक्स फॉर कॉलिंग भा चयो न त पहिरियां स्कूलनि खे बहितर कयो वञे तॾहिं इहा शइ अची सघे थी पर मां भाउ खे इहो ज़रूरु प्रोग्राम ॾिसे थो पियो इहो अर्ज़ु कंदो वञा त डॉक्टर साहब बि वेठो आहे मुंहिंजी बि फैमिली मोस्टली हिकिड़ो मां ई हिन मीडिया में आहियां त तक़रीबन डॉक्टर आहिनि त हिन बीमारी जो तालुक़ु सफ़ाई सुथराई सां एतिरो कोन अथव जेतिरो फ़ासिले रखण सां बि आहे बिल्कुल सही त अगरि स्कूल में माना उहो ई ॿारनि जी रश थींदी त उहा कंहिंखे भी थी सके थी पई मेरे जहन में एक छोटी सी तजवीज़ है ना कि मतलब कब तक हम इस तरह बच्चों को जो है तो वो घर में रख के और मतलब एजुकेशन से दूर रख सकते हैं तो कुछ ऐसे SOPs बना लिए जाएं कि जैसे उन्होंने कहा कि स्कूल में बहुत ज़्यादा रश होता है तो ऑल्टरनेट डेज कर दिए जाएं कि पहले कुछ क्लासेस एक दिन बुला ली जाएं ये भी हो सकता है ऐसा प्रपोजल गया था पर गवर्नमेंट ने उसको एक्सेप्ट नहीं किया शायद आपकी नॉलेज में हो तो उसके लिए भी बहुत स्पेशल जो है तो SOPs बनाई जाएं ताकि उस पर करें अच्छा एक और भी चीज़ है कि देखें कोरोना जो है तो वो एक मतलब वबा तो है एपिडेमिक है सारी चीज़ें हैं पेंडेमिक है लेकिन अगर गौर करें देखें तो इसमें जो बच्चों की इन्वॉल्व होने की शरह है वो तकरीबन ना होने के बराबर है आपने जो भी लोगों को सुना होगा कि वो बड़ी उम्र के लोग हैं जो कोरोना वायरस में मुब्तला हो रहे हैं तो अल्हम्दुलिल्लाह ये बहुत एक मतलब हमारे लिए बड़ी पॉजिटिव खबर है कि जो बच्चे हैं वो उनके वायरस में मुब्तला होने का रेशो अभी तक सामने नहीं आया है अच्छा डॉक्टर साहब ये इसलिए भी नहीं आया क्योंकि बच्चों की बहुत देखभाल की जा रही है तो घर में ही रखा हुआ है बाहर निकलने नहीं दिया जा रहा वरना ये इसलिए बच्चों और एजेड लोगों के लिए ज्यादा खतरनाक बताया जा रहा है कि बच्चे जो है वो भी ना निकले और बुजुर्ग भी सोचने की जरूरत है कुछ SOPs बनाने की जरूरत है और कुछ ना कुछ मतलब 1 महीने में 2 महीने में 3 महीने में मतलब कुछ ना कुछ करने की जरूरत है मैं आपको वही बता रहा हूँ कि ऐसा प्रपोजल एक गया था गवर्नमेंट के पास तो वो सिंध गवर्नमेंट ने एक्सेप्ट नहीं किया स्कूल्स की जो एसोसिएशन है मेरे दोस्त का स्कूल है जी मलिर कैंट में तो इन लोगों की मीटिंग हुई थी इन्होंने एक उसको दी थी सजेशन की जी आप मतलब हमें जो है वो 2-2 घंटे के लिए स्कूल खोलने दें हम पूरा दिन स्कूल चलाएंगे ठीक है कुछ 2 घंटे कुछ बच्चों को बुला लेंगे 2 घंटे हम क्लास को वो 3 या 4 पोर्शंस में डिवाइड कर देंगे जो 30 बच्चे क्लास में हम उसमें 10 कर लेंगे 10 कर सकते हैं बिल्कुल पॉसिबल पर वो गवर्नमेंट ने उसको एक्सेप्ट नहीं किया अच्छा कॉल भी वठंदासीं ॾिसंदासीं कॉल केरा हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अती खुश आयो केरा बिल्कुल ठीक भा ताने सामो ता बुधायो अल्हम्दुलिल्लाह केरा भी हाथी शौकत जो गलाया मदीने खां जी जेदा वेलकम कयूं था प्रोग्राम में शहर भेण खेलो का बिल्कुल ठीक छा चवण चाहींदो भा अदी यो कल तवा चयो डॉक्टर घुरायो जी 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 तो असां हमरा के थोड़ी माते की तकलीफ है ठीक थी पई कल को दी जी जी हेलो हां भी अचे आवाज भेण हां बुधायो भा अच्छा उन्हनि खे त डॉक्टर साहब जेको आहे कल्ह ई ॿुधाए छॾियो त तव्हांखे छा करणु खपे छो जो कल्ह बि तव्हांजी कॉल आई हुई सो बहरहाल अॼु तव्हां वरी कॉल कई थैंक्स फॉर कॉलिंग पर मादे जे लाइ डॉक्टर साहब उन्हनि खे ॿुधाए छॾियो त तव्हांखे तेज़ाबियत आहे त तव्हांखे छा छा खाइणु खपे सो
बहरहाल अॼु भी डॉक्टर साहब बैठो ना तॾहिं इन किस्म जी कॉल आई त जेको आहे मैदे की वो ये थोड़ा सा एक्सप्लेन कर दीजिए कि उनको मैदे का थोड़ा प्रॉब्लम है, जलन होती है। क्वेश्चन है तो मेरा ताल्लुक जो है तो वो हेयर ट्रांसप्लांट और स्किन से है। तो स्किन और बालों से मुतालिक अगर आपके कोई भी सवालात हैं तो आप ज़रूर करें, कॉल करें और इंशाल्लाह ताला आपको उसका पूरा तसल्ली बख्श जो है तो वो जवाब दिया जाएगा। ओके ओके। अच्छा ब्रेक जो भी टाइम थिया है, ब्रेक खां पोइ वरी गॾु डॉक्टर साहब असां सां गॾु अली रज़ा भी गॾु आहे, वरी मिलूं था। वेलकम बैक रंगन मरी शाम में एक दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भलीकार कयूं था। डॉक्टर साहब भी असां सां गॾु आहिनि ऐं अली रज़ा भी असां सां गॾु आहे। पर डॉक्टर साहब लाइ मां तव्हांखे ॿुधाईंदे लाइ त डॉक्टर साहब जेको आहे उहो हेयर प्लांट जेके हेयर्स लॻाईंदा आहिनि जंहिंजा कंचपन अची वेंदो आहे, वरी उन्हनि जी ट्रीटमेंट थींदी आहे, उन जा स्पेशलिस्ट आहिनि, स्किन जा स्पेशलिस्ट आहिनि। स्किन जे हवाले सां को बि तव्हांखे सवाल करिणो हुजे त तव्हां डॉक्टर साहब खां करे सघो था। बहरहाल असां अली रज़ा खां पुछंदासीं त हिन वक़्तु को नयो प्रोजेक्ट अगरि अचे थो ऐं तव्हांखे उन में ऑफर मिले थी त छा एक्सेप्ट कंदो? हाँ व्हाई नॉट कंदो? हाँ हाँ। अच्छा टाइम आहे न? टाइम आहे। माण्हुनि खे ॿुधायो ख़ुशि कयो था। न बिल्कुल टाइम आहे। मुझे हींअर भी मतलब मुझे हिकिड़ो अपकमिंग प्रोजेक्ट आहे KTN ते ही, पर वो मां भी काफ़ी अरसे का इंतजार तो कयां तो वो वञे कॾहिं वेंदो ख्वाब उॾाणा। अच्छा ख्वाब। ऐं मुझे ख़्याल आहे इहो सिंधी मीडिया जी लाइफ में इहो पहिरियों प्रोजेक्ट आहे जेको मतलब एयरलाइन रिलेटेड आहे, जंहिंजी एयरपोर्ट ते रिकॉर्डिंग्स थियूं थ्रू आउट। अच्छा। ऐं एयरपोर्ट जेको काफ़ी अरसे खां माना ॾाढो मतलब सेंसिटिव एरिया आहे डिक्लेयर्ड, त उतां जी परमिशन वठण भी मतलब मुश्किल इलाही ॾाढी माना मुश्किल आहे। त उहो प्रोजेक्ट आहे पर हाणे ॾिसूं कॾहिं थो हले। अच्छा ऑन एयर थियणो आहे? रिकॉर्डिंग पूरी थी वई आहे? रिकॉर्डिंग कंप्लीट थी वई आहे। अच्छा मूंखे हाणे उन ॿुधाइनि था पिया छा हिन ई महीने हलंदो, को ॿुधाए थो मूंखे? कराची में ही आहे रिकॉर्डिंग या ॿाहिरि किथे बि विया हुआ? न कराची में थी आहे। कराची में ही थी आहे। अच्छा ड्रामो आहे, फिल्म आहे, छा आहे? न सीरियल आहे। सीरियल आहे 26 एपिसोड्स जी, इफ आई एम नॉट रॉन्ग। अच्छा उन में छा आहे कैरेक्टर तव्हांजो? मां उन में मेन विलन आहे, नेगेटिव कैरेक्टर आहे मुंहिंजो। हे हाँ। अच्छा अच्छा मतलब नेगेटिव में वधीक मज़ो आहे कैरेक्टर करण में या पॉजिटिव? मतलब मुझो ख्याल है तो मां पंहिंजे कैरियर में जेतिरा नेगेटिव कैरेक्टर्स कया आहिनि मतलब पाण कया आहिनि। मतलब डायरेक्टर के जीअं उन मूंखे स्क्रिप्ट ॾिनो आहे, मूं स्क्रिप्ट पढ़ियो आहे, मतलब हीरो त अल्टीमेटली पॉजिटिव आहे ऐं वो हीरो ही हीरो आहे, पर मां स्क्रिप्ट पढ़ंदो आहियां मूंखे नेगेटिव कैरेक्टर वधीक सुठो थो लॻे। डायरेक्टर मूंखे चयो आहे त न यार तूं हीरो कर, मां त हीरो में कास्ट थो कयां, त मूंखे अगर विलन जो वधीक सुठो थो लॻे न, मां पाण डायरेक्टर खे चवंदा त यार मां नेगेटिव कंदुसि। अच्छा छो त मुंहिंजी पंहिंजी थिंकिंग इहा आहे त माना नेगेटिव कैरेक्टर में तव्हांखे परफॉर्मेंस मार्जिन वधीक आहे बनिस्बत पॉजिटिव जे। अच्छा ऐं यादि रहिजी वेंदो आहे तव्हांखे नेगेटिव कैरेक्टर। तव्हां अहिड़ी के फिल्मूं ॾिसो त तव्हां चवंदो न त यार वो जेको हुन फिल्म में विलन हो यार हुन छा माना डायलॉग्स ॻाल्हाया यार, क्या परफॉर्म। कभी-कभी ऐसा भी हुआ होगा कि आपको कोई कैरेक्टर मिला होगा तो आपका दिल चाहा कि उसी तरह के मिलते जुलते किसी शख्स से मुलाकात करें, देखें कि वो जो है तो मतलब किस तरह रिएक्ट करता है या किस तरह। नहीं, मैंने एक प्ले किया था, उसके लिए मैंने यहीं से एक लेटर लिया था। हमारे यहीं पे एक स्कूल है अपना गूंगे बहरों का, करीबी। तो मैं तकरीबन वहाँ पे कोई 8 से 10 दिन मैंने वहाँ जाके उनके साथ मैं रुका हूँ। जेतिरो उन टाइम हुयो मां हितां उन मूंखे अलाउ न पिया कनि, पोइ मां KTN ताईं मां लेटर वठी वियुसि। वो तभी वो उस कैरेक्टर के रियलिटीज जो है तो आ सकती है, पता चलती है। सही। अच्छा कॉल भी है, कॉल लेते हैं। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम अस्सलाम। केर किथां खां? आतिया खां। जी जी वेलकम कयूं था प्रोग्राम में। छा चवणु चाहींदव? चाय वठी बिल्कुल खुश तव्हांजे साम्हूं। अच्छा अच्छा आतिया खां ॻाल्हायो। जी हेलो हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अच्छा दिखी आयो, खुश आयो? बिल्कुल ठीक तव्हांजे साम्हूं। तव्हां ॿुधायो ठीक आहियो? प्रोग्राम ॾिसो था? महिरबानी तव्हांजी वॾी। छा चवणु चाहींदो ॿियो? ऑयली जाम थी रहे, छो भला? इंशाल्लाह इंशाल्लाह ज़रूर। तव्हां स्क्रीन टीवी स्क्रीन ते रहो, तव्हांखे जवाब मिली वेंदो। थैंक यू। ओके ओके थैंक्स फॉर कॉलिंग। अच्छा जेको आहे इनका यही सवाल था कि स्किन ऑयली रहती है क्योंकि गर्मियाँ आ चुकी हैं। अच्छा डॉक्टर साहब वो सवाल जो हमारा रह गया था ब्रेक पे हम जाने से पहले बात कर रहे थे
कि शिकायत होती है मरीज को कि जब भी किसी स्किन स्पेशलिस्ट के पास जाते हैं तो वो पहले तो इलाज कर लेते हैं, भाई चेहरा साफ हो गया सब कुछ, लेकिन जब दोबारा की बात हम कर रहे थे कि मेडिसिन खत्म हो जाती है या जाहिर सी बात है पूरी जिंदगी बंदा ना क्रीम लगा सकता है ना ही मेडिसिन खा सकता है, तो वो उनकी शिकायत है कि फिर से ही वही प्रॉब्लम आ जाती है। तो अगर फिर हम उसी डॉक्टर के पास जाते हैं या किसी दूसरे डॉक्टर के पास जाते हैं तो वो ये कहते हैं कि भाई ये आपकी अंदरूनी प्रॉब्लम की वजह से है, ये बाहर की वजह से नहीं है, मतलब क्रीम की वजह से वो नहीं है। तो क्या वो पहले क्यों नहीं आप वो टेस्ट करवा लेते कि भाई मरीज आया, आपको अगर वो बता रहा है अपने बारे में पूरी हिस्ट्री, तो पहले क्यों नहीं टेस्ट करवा लेते? देखिए, जहाँ तक स्किन का ताल्लुक है तो स्किन के बारे में कहते हैं स्किन इज स्पॉट डायग्नोसिस, यानी कि जैसे ही मतलब देखते ही जो है तो डायग्नोसिस हमारे अपने दिमाग में आ जाती है। दिस इज कॉल्ड स्पॉट डायग्नोसिस, ठीक है। मतलब बाज़ औक़ात ऐसा होता है कि जिन लोगों का एक्सपीरियंस बहुत ज़्यादा अच्छा होता है, अल्हम्दुलिल्लाह, जिस तरह के मुझे भी इस फील्ड में काम करते हुए तकरीबन 30 साल हो गए, तो जैसे ही मरीज़ हमारे कमरे में दाखिल हो रहा होता है तो बहुत सारी चीज़ें हम उसी वक्त ही डायग्नोस कर लेते हैं कि इसको ये चीज़ की जो है तो वो शिकायत है, ठीक है। फिर उसको थोड़ा सा चेक करना, लेंसेज की मदद से, इंस्ट्रूमेंट की मदद से मैग्नीफाइंग करके उसको देखना, टच करना, उससे थोड़ी सी हिस्ट्री लेना, ये सारी चीज़ें करके हम अपनी डायग्नोसिस को कंफर्म करते हैं। तो तकरीबन 95% डायग्नोसिस जो है वो हमारी मरीज़ को देख के और उससे गुफ्तगू करके उसकी हिस्ट्री लेके कंप्लीट हो जाती है। अब 5% चीज़ें ऐसी होती हैं, 5% चीज़ें ऐसी होती हैं जिसके लिए हमें इन्वेस्टिगेशन की ज़रूरत पड़ती है। तो मिसाल के तौर पे अगर मैं 100 मरीज़ देखूंगा तो 100 में से मेरा ख्याल है कि मैं 5 पेशेंट्स को कुछ जो है वो टेस्ट लिख कर दूंगा, ठीक है। लेकिन कुछ बीमारियां ऐसी होती हैं कि जिनमें टेस्ट ज़रूरी होते हैं। मिसाल के तौर पे अगर एक खातून आती है मेरे पास और कहती है कि मेरे चेहरे पर जो है तो गैर ज़रूरी बाल हैं, तो अब मुझे सिर्फ उनके गैर ज़रूरी बालों का इलाज नहीं करना है, बल्कि मुझे वो रीज़न मालूम करनी है जिसकी वजह से गैर ज़रूरी बाल चेहरे पर नमूदार हो रहे हैं, और उसके लिए बहुत सारे टेस्ट हैं। मैं यकीनन उसको वो टेस्ट लिख कर दूंगा। लेकिन अगर कोई खातून इस तरह की आती है कि मतलब मुझे लगता है कि किसी इन्वेस्टिगेशन की ज़रूरत नहीं है, कोई खातून आ रही है या मर्द आ रहे हैं, तो किसी इन्वेस्टिगेशन की जरूरत नहीं है, तो डेफिनेटली मैं इन्वेस्टिगेशन नहीं कराऊंगा, क्योंकि स्किन वालों के बारे में पहले ही मशहूर है कि ये बड़े महंगे डॉक्टर होते हैं, इनकी दवाएं भी जो है तो वो महंगी होती हैं, इनकी फीस भी ज्यादा होती हैं, ये सारी चीजें मतलब हमारे बारे में पहले ही मशहूर हैं। तो इसलिए हमारी कोशिश होती है कि टेस्टों के हवाले से, फीसेस का तो नहीं है, मेडिसिन ज्यादा महंगी है, मेडिसिन बहुत महंगी है, मेडिसिन बहुत कॉस्टली है। अगर ये बात मेडिसिन की बात चल रही है तो क्यों महंगी है, ये वजह क्या है? इसकी दो वजूहत होती है। कुछ मेडिसिन तो हमारे अपने मुल्क में बनती हैं, ठीक है, जिनको हम मतलब लोकल मेडिसिन कहते हैं या पाकिस्तानी मेडिसिन कहते हैं, वो बहुत अच्छी होती हैं। मतलब मैं ये नहीं कह रहा कि पाकिस्तानी मेडिसिन खराब होती हैं, बहुत अच्छी होती हैं, उनके बहुत अच्छे रिजल्ट्स होते हैं, ठीक है। और अच्छी कंपनीज की अगर आप इस्तेमाल करते हैं तो उनके अच्छे रिजल्ट्स होते हैं। हाँ, लेकिन ये होता ये है कि वो बाज़ औक़ात प्रोलॉन्ग यूज़ करना पड़ता है, मेडिसिन को प्रोलॉन्ग यूज़ करना पड़ता है, और बहुत सारी चीज़ें होती हैं, मतलब लगाने के हवाले से भी होती हैं, दोपहर में लगाने की कोई और दवा होती है, रात में लगाने की कोई और दवा होती है, मौसम के हिसाब से मेडिसिन तब्दील होती हैं, गर्मियों में कुछ और मेडिसिन दी जाती हैं, सर्दियों के सीज़न में कुछ और मेडिसिन दी जाती हैं, फिर अंदर से खाने की भी दवाएँ होती हैं। तो इस तरह करके मेडिसिन जो है तो डेफिनेटली थोड़ी सी क्लाइंट्स को जो है तो वो महंगी पड़ती है, लेकिन ये डॉक्टर के ऊपर डिपेंड करता है कि वो क्लाइंट की सोशो इकोनॉमिक कंडीशन को मद्देनजर रखते हुए उसको दवा दे। एक गरीब आदमी को अगर मैं 5000 की दवा दे दूंगा तो वो बेचारा ले नहीं सकेगा। जब वो ले नहीं सकेगा तो उसने जो मुझे फीस दी है वो भी उसकी ज़ाया चली जाएगी और उसकी बीमारी भी ठीक नहीं होगी। तो मेरी अपनी पर्सनल कोशिश ये होती है कि मैं उनकी पॉकेट को मद्देनज़र रखते हुए, उसकी क़ुव्वत ख़रीद को मद्देनज़र रखते हुए कोशिश करूँगा कि जो कम अमाउंट की मेडिसिन है मैं उसको लिख कर दूँ। अच्छा, एक यहाँ पर बात खत्म नहीं जाती, एक सबसे अच्छी बात और भी है, सबसे अच्छी कह लें या बुरी कह लें, कि बाज़ क्लाइंट हमारे पास ऐसे आते हैं जो इसरार करते हैं कि हमको मतलब अच्छी से अच्छी मेडिसिन दी जाए, और कोई भी लोकल मेडिसिन जो है तो वो हमको ना दी जाए, हमें इंपोर्टेड में जो है तो वो दी जाए। तो डेफिनेटली जब इंपोर्टेड मेडिसिन की बात आती है तो वो तो फिर बहुत महंगी होती है। अच्छा, यह डॉक्टर साहब की गाल तो बिल्कुल सही है, तो हमेशा इहो चाहिदा आहियूं तो एड़ी का क्रीम हुजे या एड़ी का मेडिसिन हुजे, बस खाऊं वही मन ईअं अल्लाह दिन कचरा सब जादू थी वञे। पर जेको आहे महंगी दवा केतिरो असर कंदी आहे ऐं जेकॾहिं उन खां घटि वारी हूंदी त छा उहा असर न कंदी, इहो सवाल आहे, पर कॉल खां पोइ कंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी, अदा केर किथां खां भा? मैडम मां वहीद अली खोखर तो ॻाल्हायां, लाड़काने शहर खां। जी जी अदा, वेलकम कयूं था प्रोग्राम में, छा चवणु चाहींदो भा? डॉक्टर साहब खां हिकिड़ो सवाल पुछणु चाहींदुसि, मुंहिंजी अम्मीअ जे डिज़ीज़ आहे बीमारीअ जी, उन जे मुतालिक़ हार्ट जी। जी जी ॿुधायो। हेलो जी, मुझे सवाल पूछना है डॉक्टर साहब का, आप प्रोग्राम में घुराए हो। आप उर्दू में अगर सवाल कर लें तो मुझे जवाब देने आसानी हो जाएगी। हेलो जी जी अदा, तव्हां सवाल कयो, कहिड़ो सवाल आहे तव्हांजो? मुंहिंजी अम्मीअ खे हर गर्मियुनि में पंहिंजो पेरनि में खुश्की थींदी आहे, उन खां पोइ पेर फाटी पवंदा आहिनि।
यानी ज़ख़्म थी वेंदा आहिनि उनखे, हर गर्मियुनि में ईअं थींदो आहे। ऐं गर्मी खां पोइ वरी सही थी वेंदा आहिनि? गर्मी खां पोइ सही थी वेंदा आहिनि बिल्कुलु। पोइ उनजे लाइ हू छा कंदी आहे? कुझु कंदी आहे? कुझु लॻाईंदी आहे मतिलबु गर्मियुनि में जॾहिं पेर फटी पवंदा आहिनि त? हा वाइज़लीन क्रीम थींदी आहे या उहे हणंदी आहे या तेल हणंदी आहे या पॉलीफेक्स जेका हूंदी आहे ज़ख़्म खां हणंदी आहे उहा लॻाईंदी आहे त कुझु इम्प्रूवमेंट ईंदी आहे, पर ख़ासि इहो हर गर्मियुनि में इहो सिलसिलो थींदो आहे, ख़ारिश बि रहंदी आहे उनमें। चलो अदा ठीक है, तव्हांखे ॿुधायूं था, बड़ी मेहरबानी तव्हां कॉल की। अच्छा, इनका ये सवाल था कि इनकी अम्मी को गर्मियों में इनके पैर जैसे सर्दियों में फट जाते हैं ना, वो गर्मियों में फट जाते हैं, और फिर वो अगर ऑयल या कोई ऐसी कोई क्रीम लगाए तो ठीक है, वरना दर्द भी रहता है और वो फट जाते हैं, जख्म भी हो जाता है, जख्म भी जाते हैं। इसके लिए सबसे बेहतरीन ये है कि आप नीम गर्म पानी करें। अच्छा। ठीक है, पानी में पैरों को तकरीबन 10 से 15 मिनट तक डुबो के रखें। अच्छा। ठीक है, जब उसके बाद उसको किसी अच्छे टॉवल वगैरह से खुश करें। खुश करने के बाद फाइलर जो आता है ना, फाइलर जिससे हम मैनिक्योर पेडिक्योर करते हैं, ठीक है, वो फाइलर की मदद से उस जगह को हल्के हल्के फाइल करें, जिससे वो जो डेड स्किन होगी वो निकल जाएगी। अच्छा। ठीक है, और इसके बाद कुछ न करें, सिंपल व्हाइट पेट्रोलियम जेली जिसको वैसलीन कहते हैं, सिर्फ वैसलीन का जो है तो वो मसाज रखें। इंशाल्लाह ताला ये अमल करें, ये इनका मसला मुकम्मल तौर पे जो है तो खत्म हो जाएगा। अच्छा। और अगर इसके अंदर शामिल करना चाहते हैं तो वैसलीन में आप थोड़ा सा शहद और कुछ लेमन के कतरे भी शामिल कर लें। अच्छा। ताकि विटामिन सी उनको मिलेगा, तो विटामिन सी जो है तो रिपेयरिंग का काम करता है। अच्छा। तो अगर आप खाली लेमन भी उसके अंदर शामिल कर लेंगे तो वो भी बहुत अच्छा इफेक्ट होगा, और ये मसला उनका मुस्तकिल तौर पे घर बैठे बैठे हल हो जाएगा। इसमें किसी डॉक्टर को दिखाने की जरूरत भी नहीं है। लेमन कितना मतलब क्वांटिटी में यूज थोड़ा सा चंद कतरे ले लें। इसके साथ साथ जो है तो विटामिन ई जो है अपनी खुराक में बढ़ाएं। विटामिन ई की टैबलेट्स मिलती हैं इवियोन के नाम से, तो वो एक टैबलेट रोजाना 600 मिलीग्राम की अम्मी को देते रहे, तो उससे इनकी स्किन को अंदर से विटामिन ई भी मिलेगा, जिससे स्किन जो है तो नॉरिश हो जाएगी और एंटीऑक्सीडेंट का काम करेगा, और उसके कोई साइड इफेक्ट भी नहीं। थैंक यू डॉक्टर साहब। अच्छा, एक सवाल जो पहले हमारी बहन ने किया था कि उसकी जिल्द चिकनी है और गर्मियों के मौसम में और ज्यादा चिकनी हो जाती है ना, तो उसका भी हम जवाब हाथ के हाथ दे देते ताकि फिर हम आगे प्रोग्राम को लेके चलें। तो जो चिकनी जिल्द वाले मरीज होते हैं उनको गर्मियों में बहुत ज्यादा जिल्द की हिफाजत करने की जरूरत होती है। अगर वो नहीं करेंगे तो उनके चेहरे पर एक्नी नमूदार हो जाएंगे। ठीक है, होता यह है कि हमारी हर इंसान की जिल्द के अंदर चिकनाई पैदा करने वाले हुदूद होते हैं जो जिल्द को नॉर्मल रखते हैं। बाज़ लोग ऐसे होते हैं कि उनके हार्मोन्स की वजह से या उनकी डाइट इस तरह की होती है कि ये हुदूद जो हैं वो ओवर एक्टिव हो जाते हैं, यानी कि ज़्यादा चिकनाई पैदा करने लगते हैं, जिसकी वजह से स्किन जो है तो वो चिकनी हो जाती है, और अगर उसको साफ सुथरा ना किया जाए तो उसकी वजह से स्किन के ऊपर पिंपल्स या दाने नमूदार हो जाते हैं। बेहतर तो यही है कि आप किसी स्किन स्पेशलिस्ट को दिखा के उसका ट्रीटमेंट कराएं, और ऐसी दवाएं वो आपको तजवीज़ करेगा कि जिसकी वजह से आपका ऑयल जो है वो कंट्रोल होगा। चिकनाई पैदा करने वाले हुदूद जो हैं वो अंदर से खाने की दवाएं दी जाती हैं जिनको आइसोट्रेटिनाइन मेडिसिन कहते हैं, वो चिकनाई पैदा करने वाले हुदूद को अंदर से खुश्क करती हैं। और इसके साथ साथ कुछ क्लिनजर्स भी दिए जाते हैं जो जिसमें सैलिसिलिक एसिड है, जो जब आप वो क्लिनजिंग करेंगे तो चिकनाई उसके अंदर जो है तो वो जज्ब हो जाती है। एक टोटका भी बता देता हूँ ताकि घर पे बैठ के भी अगर आपको करना है कॉल ले बिल्कुल। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम भेण, छा हाल आहे? खुश आहियो? बिल्कुल ठीक, तव्हां ॿुधायो भाउ, ठीकु आहियो? हा, मां नवाबशाह खां मज़र अली बलोच थो ॻाल्हायां। जी जी भाउ, वेलकम कयूं था प्रोग्राम में। कीअं आहियो? ठीकु आहियो? प्रोग्राम ॾिसो पिया? हा, एजुकेशन ते मां चवां एजुकेशन माशाल्लाह मस्ट ट्राई में ज़रूरी आहे एजुकेशन अॼुकल्ह। बिल्कुल सही था चओ। ॿी ॻाल्हि त आली रज़ा सां ॻाल्हाइणो आहे। बिल्कुल ॻाल्हायो। जी जी भाउ, अस्सलाम वालेकुम। छा हाल आहे सर? खुश आहियो? अल्लाह जो शुक्र भाउ, अल्हम्दुलिल्लाह। हा, किथे गायब आहियो भाउ? अॼुकल्ह टीवी में सफ़ा न पीटीवी नेशनल ते न किथे बि। भाउ हिते ई तव्हांजी बादशाही में असां किरां वेंदासीं। अच्छा, हा, अॼुकल्ह असल में तव्हां पहिरीं इंटरव्यू में चयो त मां नंढे हूंदे शरारती हूंदो हुउसि, पोइ बाबा सां गॾु कार में किथे लिकी डिगी में सुम्ही रहियुसि, इहा ॻाल्हि थोरी तफ़सील सां ॿुधाइजो। हाज़िर वाह सर, आपके चाहने वाले बहुत हैं, और मेरा मशवरा यही है कि आप स्क्रीन को थोड़ा सा अपने आप को बढ़ाएं। एक्सपोजर जो है तो आप अच्छा जेका अदा ॻाल्हि कई त उहा छा हुई, कहिड़ी ॻाल्हि हुई ॿुधायो? हिकिड़े दफ़े इहो हुयो त माना नंढो हुयुमि मां, त मां अच्छा मां इकलौतो आहियां त हुन चक्कर में माना ॾाढो लाडलो, त माना ज़िद न आहे मञणी, त माना बसि पोइ कीअं बि करे ज़िद मञाइणी आहे। त बाबा करे वञे पियो किथे न ॿाहिरि शहर खां, त मां चयो मूंखे वञिणो आहे, त मूंखे घर वारा छॾनि न पिया। त उन चक्कर में जेको आहे न मां वञी गाॾीअ में लिकी पियुमि। अच्छा, लिकी पियुमि त हाणे सभु गोल ॻोल्हां काॾे पोइ ख़ैर मां होॾे पहुतुमि त न, आख़िर डिगी खोली त मां डिगीअ में अंदरि पियो लेटियो, त पोइ इहो किसो थियो। माना घर वारा माना कलाक ॿ त परेशान हुया त अलाए काॾे हलियो हुयो।
इतना शरारती बच्चा। अच्छा, आपको एक टोटका बता रहे थे, वो बता दें। हाँ, मैं बता रहा था कि मुल्तानी मिट्टी ले लें जी, ठीक है, और उसको पानी में भिगो दें जी, ठीक है। वो जब भिगो के रखेंगे तो कुछ घंटों के बाद वो नरम हो जाएगी जी, ठीक है। उसके बाद उसमें शहद और लेमन के कतरे मिलाएं ठीक है, और उसका एक मास्क बना के अपनी जिल्द के ऊपर लगा लें। अच्छा, ठीक है। 15-20 मिनट तक वो, जब तक वो खुश्क होगा उस वक्त तक उसको लगा रहने दें, और फिर उसको उतार दें और अच्छे से अपने चेहरे को क्लींस कर लें। तो अगर ये आप हफ्ते में 2 मरतबा भी करेंगे तो आपकी स्किन का ऑयल जो है वो काफ़ी हद तक कंट्रोल रहेगा। और आपकी स्किन, क्योंकि बटे में आप उसमें शहद भी मिला रहे हैं, आप उसमें लेमन भी मिला रहे हैं, तो आपकी स्किन अच्छी तरह से ग्लो भी करेगी। अच्छा, थैंक यू ये टोटका बताने के लिए। ॾिसो, असांखे माना जेके घर जूं शयूं हूंदियूं आहिनि, छो जो मुल्तानी मिट्टी मेट जेको आहे उहो असां ईअं बि इस्तेमालु कंदा आहियूं, वारनि में बि लॻायो वेंदो आहे, उनजे लाइ बि इलाही सुठो हूंदो आहे। बहरहाल ब्रेक जो बि टाइम थियो आहे, ब्रेक खां पोइ वरी मिलूं था। वेलकम बैक। रंगन भरी शाम में एक दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे वलीकार कयूं था। अली रज़ा असां सां गॾु आहे, डॉक्टर साहब असां सां गॾु आहे, ऐं कॉल बि असां सां गॾु आहे। ॾिसो था कॉल ते केरु आहे। हेलो, अस्सलाम वालेकुम। हेलो, अस्सलाम वालेकुम। हेलो, अस्सलाम वालेकुम। जी, वालेकुम सलाम भाउ, केरु किथां खां? बाकी शायद से तो मैं शिकार होगा। जी जी, अदा वेलकम कयूं था प्रोग्राम में। छा चवणु चाहींदो भाउ? बाजी मुंहिंजी भेण आहे। जी हेलो। जी जी, ॿुधायो। हेलो, मुंहिंजी सिस्टर आहे। जी, हेलो। सिस्टर आहे, सिस्टर खे छा प्रॉब्लम आहे भाउ, ॿुधायो। ऐं उनखे स्किन ते जेको आहे न, थोरा स्किन ते निशान दाणा आहिनि। जी, त स्किन ते निशान आहिनि, पोइ उन डॉक्टर साहब खे थोरो उन बारे में पुछणो हुयो असांखे। अच्छा, ठीक है। डॉक्टर साहब भी तव्हांजो आवाज़ ॿुधे ई पियो, त तव्हां पंहिंजी भेण जी ट्रीटमेंट कराई आहे पहिरियां? हाँ। अच्छा, वो स्किन जो डॉक्टर आहे, भाई तो लेबड़ो उनके दिखारे हुए। अच्छा, आप कहाँ से बात कर रहे हैं? शिकारपुर से बात कर रहे हैं। देखिए, ये जितनी देर मानो असर आए, अच्छा, फर्क करे तो असर खत्म हो वही बात कर रहे हैं कि जब तक मेडिसिन यूज करती है तो वो सही हो जाते दाने, फिर तो इनका भरपूर एक मतलब मुकम्मल ट्रीटमेंट होगा। तकरीबन 5 महीने तक इलाज चलेगा, जिसमें दाने भी मुकम्मल तौर पे ठीक हो जाएंगे, और दानों की वजह से जो धब्बे और स्कार्स जो बचे हैं वो भी मुकम्मल तौर पे ठीक हो जाएंगे। ये सिर्फ दवाओं से नहीं होगा, इसके साथ साथ कुछ प्रोसीजर अडॉप्ट करना पड़ेंगे। ठीक है, इसमें प्रोसीजर जो अडॉप्ट करना पड़ेंगे, उसमें जो मेन प्रोसीजर है वो है माइक्रोडर्म अब्रेजन विद केमिकल पील। तो उससे क्या होता है कि जब माइक्रोडर्म अब्रेजन करते हैं तो आपके ऊपर की डेड स्किन जो है वो सारी रिमूव हो जाती है। ठीक है, और स्किन के अंदर के जो गुदूद हैं उनकी चिकनाई जो है वो उसको सक कर लेते हैं। ठीक है, उसके बाद क्लींजिंग करके अच्छी तरह से उसको प्रॉपर साफ करके एक खास किस्म का केमिकल लगाया जाता है जिसको जेसनर्स पील कहते हैं। तो जेसनर्स पील जब लगाते हैं तो उससे जो गुदूद होते हैं वो एट्रोफिक होना शुरू हो जाते हैं, यानी कि वो अंदर ही अंदर सूखना शुरू हो जाते हैं। इसके साथ खाने वाली दवाएं भी दी जाती हैं जो कि गुदूद को अंदर से खुश करती है। जैसे मैंने आपको शुरू में बताया था कि स्किन जो है वो एक बैरियर है, उसको अंदर के मसाइल का भी सामना है, उसको बाहर के मसाइल का भी सामना है। तो खाने अच्छा डॉक्टर साहब, यहाँ पे मैं एक सवाल ये भी करूँगी। पहला तो अदा जी थैंक्स था, अदा कॉल कई ऐं डॉक्टर साहब तव्हांखे जेको जवाब ॾिनो। मेरा ख्याल है कि नंबर स्क्रीन पे चल रहे हैं, उस पर मालूम करके वो नंबर पे फ़ोन करके तो आप देख लें, और जो भी सूटेबल हो आपको तो लाके ज़रूर चेक कराएं। हमारे पास हर तरह की सहूलत मौजूद है। एक्नी का ट्रीटमेंट, एक्नी के निशानों का ट्रीटमेंट, एक्नी के स्कार का ट्रीटमेंट, और ये तमाम चीज़ें अब काबिल इलाज हैं। ऐसा नहीं है कि ये काबिल इलाज नहीं है। नहीं, बिल्कुल सही। अच्छा, ये इसी आपके जवाब पे मैं सवाल करूंगी। आपने कहा कि ये सब काबिल इलाज है, लेकिन बाज़-औक़ात कहा जाता है कि फ्रेकल्स का कोई इलाज नहीं। तो क्या आपके मतलब मेडिकल में ऐसे कोई मतलब फेशियल या जो आप कह रहे हैं कि प्रोसेस होते हैं, बहुत सारे स्किन के प्रोसेस आप बता रहे हैं, ऐसा कुछ नहीं है कि फ्रेकल चले जाए एकदम से? देखिए, एकदम से तो कोई भी चीज़ नहीं जा सकती। ठीक है, इट विल टेक टाइम, 6 महीने, एटलीस्ट 3 मंथ्स, एटलीस्ट 3 मंथ्स। ठीक है, फ्रेकल का इलाज है। फ्रेकल्स ठीक हो जाते हैं, लेकिन इसमें रिकरेंस बहुत ज़्यादा है। यानी कि ठीक हो जाते हैं, ठीक होने के बाद कुछ अरसे रहते हैं और फिर उसके बाद दोबारा आ जाते हैं। तो हमें ये नोट करना पड़ेगा, हमें ये असेस करना पड़ेगा कि ये फ्रेकल्स होते क्यों हैं, इसकी वजह क्या है। आजकल के दौर में इसकी जो सबसे बड़ी वजह है वो है स्ट्रेस। जब कोई भी शख्स स्ट्रेस में होता है तो उसकी स्किन के अंदर
जो काले सेल्स जो बनते हैं उनकी तादाद ज़्यादा हो जाती है और वो किसी मखसूस हिस्से पर आकर जमा होना शुरू हो जाते हैं। जो आमतौर पे जो जमा होते हैं वो ये चिक्स होते हैं जहाँ पे ये काले सेल्स जमा होना शुरू हो जाते हैं। इसके अलावा कुछ हार्मोनल चेंजेस होती हैं, खुसूसन ख़वातीन में हार्मोनल चेंजेस होती हैं। बच्चे की पैदाइश होने वाली होती है या जब वो बच्चे को दूध पिला रही होती हैं या उनको पॉलीसिस्टिक ओवरी होती है, मतलब उनका माहाना निज़ाम ठीक नहीं होता, या किसी को थायराइड का प्रॉब्लम होता है और किसी को लिवर का प्रॉब्लम होता है। तो जितनी भी अंदर की डिजीज़ हैं, क्रोनिक इलनेसेस हैं, वो फ्रैकल पैदा करती हैं। तो ठीक है, इसके साथ साथ जो बाहर के अवामिल हैं उसमें सबसे ज़्यादा जो डेंजरस है वो है सन एक्सपोजर। तो जितना आपको प्लस जो ख़वातीन घर में काम करती हैं जिनको चूल्हे के आगे बहुत देर तक काम करना पड़ता है, तो उनके भी फ्रैकल्स जो हैं तो वो बन जाते हैं। तो इससे बचने का, जो बाहर के अवामिल हैं उनसे बचने का तो तरीका ये है कि आप एक अच्छा सा सन ब्लॉक जो है तो इस्तेमाल करें। जब भी धूप में निकलें कोई अच्छा सा सन ब्लॉक इस्तेमाल करें। जब भी आपको किचन में काम करना हो 15-20 मिनट पहले लगाना चाहिए सन ब्लॉक। उस जब आपको एक्सपोज होना हो उससे 15-20 मिनट पहले आपको सन ब्लॉक लगाना है। ऐसे नहीं कि आपने भी सन ब्लॉक लगाया, किचन में चले गए और आप समझेंगे कि अब जो है तो मेरी जिल्द काली नहीं होगी। नहीं, 15-20 मिनट पहले आप लगाएंगे, उसके बाद जाएंगे तो फिर हल होगा। इसी तरह जब आपको धूप में एक्सपोज होना है, बाहर निकलना है, तेज़ गर्मी में निकलना है, जैसे कि आजकल की धूप है, बहुत तेज़ धूप है, तो 15-20 मिनट पहले आप सन ब्लॉक अपनी जिल्द के ऊपर इस्तेमाल करें और फिर उसके बाद आप धूप में जाएं तो इंशाल्लाह ताला जो धूप के असरात हैं उससे भी आप बचे रहेंगे। अच्छा, एक और चीज़ भी बता दूं कि धूप ना सिर्फ झाइयाँ पैदा करती है बल्कि अगर ज़्यादा आप एक्सपोज करें तो झुर्रियाँ भी बनती हैं। यानी कि आप अपनी उम्र से ज़्यादा बड़े नज़र आते हैं। धूप में अगर ज़्यादा रहने वाले लोग होते हैं तो उनकी स्किन पर ज़्यादा झुर्रियाँ भी जो है तो नमदार हो जाती हैं। तो सन ब्लॉक जो है वो आपको झाइयों से भी बचाता है और झुर्रियों से भी बचाता है। अच्छा, डॉक्टर साहब और डाइट, सॉरी इसको पूरा कर दूं, डाइट। तो डाइट, आप जो जिन लोगों को झाइयाँ हैं उनको डाइट का बहुत ज़्यादा ख्याल रखना पड़ता है। उनको फ्रेश फ्रूट्स एंड वेजिटेबल्स इनको अपनी ग़िज़ा में जो है तो लाजमी तौर पे शामिल करना चाहिए। सही। अच्छा, ॾिसो छोकिरनि खे ये प्रॉब्लम्स थोड़ियूं घटि हूंदियूं आहिनि, छोकिरियुनि खे वधीक हूंदियूं आहिनि। छो जो छोकिरियुनि जे इलाही सारा प्रॉब्लम्स हूंदा आहिनि। उन्हनि ॿुधायो त मेरिट जेके छोकिरियूं हूंदियूं आहिनि, ऐं ज़रूरी न आहे त मेरिट सां इहे प्रॉब्लम हुजनि, हार्मोन बैलेंस हेॾा होॾा उहे जेके अनमेरिट सां बि थींदो आहे। सो बहरहाल पंहिंजी डाइट जो ख़्यालु रखो ऐं जेका क्रीम तव्हां यूज़ कयो था या तव्हांखे जेका फ़ाइदो ॾिए थी, कॾहिं कॾहिं इहो बि हूंदो आहे त असां कंटिन्यूअसली हिकिड़ी क्रीम हणंदा आहियूं त उहा बि वरी जेको आहे फ़ाइदो नाहे कंदी। छो जो हिक ई शइ असां रेगुलर यूज़ कयूं था न, त घणो यूज़ करण सां उहा बि असांखे फ़ाइदो न कंदी आहे। बहरहाल अली रज़ा खां पुछंदासीं त उहो जेको आहे स्किन जे हवाले सां केतिरा कॉन्शियस आहियो, माना सफ़ा ख़्यालु रखंदा आहियो अहिड़े ई? मां सिर्फ मुझे ऑयली स्किन न हुजे तो शायद मां थोड़ी घणी अगर पफिंग जेका कराईंदो आहियां मां उहा बि न करायां ॾाढी। बाज़ लोग ऐसे होते हैं कि जिनकी स्किन बहुत अच्छी होती है, कुदरती तौर पे बहुत अच्छी होती है, उनको कुछ करने की ज़रूरत नहीं होती। अगर वो कुछ करें तो स्किन ज़्यादा बुरी लगती है। तो भाई की स्किन भी माशाल्लाह मतलब इसी तरह की है कि इनको कुछ करने की ज़रूरत नहीं है। ये नॉर्मल स्किन है, ना ये ज़्यादा ऑयली है, ना ये ज़्यादा ऑयली है, ना ये ज़्यादा ड्राई है। ठीक है, मतलब इसको ये नॉर्मल स्किन है। तो नॉर्मल स्किन वाले लोग हर मौसम में जो है तो उनकी स्किन जो है तो वो बेहतर नजर आती है। प्लस स्किन की जो खुश हो रहा है वो बहुत। मैं बता रहा हूँ जो कुछ मैंने देखा थोड़ी देर में कि स्किन बहुत थिन नहीं है इनकी। थिन स्किन नहीं है, मतलब इसकी लेयर्स जो हैं तो वो काफ़ी जानदार हैं। तो इसलिए ये इनकी स्किन जो है तो बहुत अरसे तक जवान भी रहेगी, इस पे रिंकल्स भी कम पड़ेंगे। भी जेके फेशियल वगैरह वठंदा आहिनि, अली रज़ा खां पुछंदासीं त फेशियल वगैरह वठंदो आहे या न, या हूअं त चवनि त माना ठीकु आहे स्किन जो ख़्यालु न रखंदा, कुदरती स्किन हिननि जी सुठी आहे, पर वरी बि उनखे मेंटेन रखण लाइ कुझु करिणो पवंदो आहे। पर कॉल वठंदासीं, पोइ इहो सवाल जो जवाबु वठंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। हेलो, अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम अस्सलाम। मिसेस समर शाह थी ॻाल्हायां। जी जी वेलकम मिसेस समर शाह, वेलकम कयूं था। कीअं आहियो, ठीकु आहियो? जी अल्लाह शुक्र है, तव्हां ॿुधायो? बिल्कुलु ठीकु, तव्हांजे साम्हूं। अच्छा, एक्टर बि तमामु बहितरीन आयो आहे। इहो त असांजो सम्झो त जहिड़ो लेजेंड आहे, लेजेंड थी सघे थो। बिल्कुलु बिल्कुलु, थैंक यू। सुठा ड्रामा कया आहिनि अली रज़ा, ऐं हाणे छो भला घटि पियो अचे स्क्रीन ते नज़र। यही तो सूरत है, घट छो थो एक्टर आहिनि उहे ईंदा रहनि ड्रामनि में। सही, थोरो असांजे जेके न्यू एक्टर आहिनि उहे हिननि मां कुझु सिखनि। बिल्कुल, मुझे ऐसा लगता है कि अली रज़ा भाई जो है वो थोड़े से मगरूर हो गए हैं, प्राउड ही हो गए हैं, बड़े स्टार बन गए हैं। अदी थैंक यू सो मच अदी, तारी वडी मेहरबानी। बस दुआउनि में याद रखंदा कयो। ॻाल्हि तव्हां जहिड़ा एक्टर असांजा कुझु अकेडमी चई सघिजे थो उन्हनि खे। ज़बरदस्त करके तव्हां एक्टर खे पंहिंजो थोरो तजुर्बो ॾींदा त वधीक सुठो कमु कंदा। ना बिल्कुल, थैंक यू सो मच अदी। बस इंशाल्लाह टॉपिक हाणे ॾिसंदो एक्टिंग नज़र कोन थी अचे भला।
एक्टिंग मुझे नजर कोन थी अचे त आजकल बस थोड़ो कम यो जो वायरस जे करे भी थोड़ो घट पे थे। हां बिल्कुल। तो इन वायरस जे करे भी असां यो चाहता कि एक्टिंग जे के तां पीटीवी जे दौर में कम कयो असां यो चाहता तां जड़ा एक्टर वापस अचन ऐं असां पंहिंजी न्यू जनरेशन खे ॾेखारियूं त ॾिसो ही बि केटीएन जा लेजेंड आहिनि। बिल्कुल बिल्कुल बिल्कुल। थैंक यू सो मच अदी। बस इंशाल्लाह बस यो इदारे जे कननि ताईं ॻाल्हियूं पहुची वयूं हूंदियूं। न सही ॻाल्हि आहे न, असांजो कमु आहे न इदारे जे कननि ताईं ॻाल्हियूं पहुचाइण। बिल्कुल सही बिल्कुल सही। इहो असां व्यस्त जो कमु आहे न। अच्छा ठीक है न, इदारो त हिकिड़ो कमु करे पियो पर उनखे सलाह ॾियण असांजो कमु आहे। बिल्कुल बिल्कुल बिल्कुल। छा था चाहिनि छा था ॾिसण चाहिनि। ॿियो अदी असां आर्टिस्ट जेके भी आहियूं प्रोग्राम तमामु बहितरीन आहे। हमेशा चंदी आहियां वेल डन अज़रा ऐं वेल डन योर टीम। थैंक यू सो मच अदी। असां जेके भी आर्टिस्ट आहियूं ये आहियूं तव्हां जे करे। जे तव्हां असांखे पसंदि न कंदो त पोइ सम्झो त असां आर्टिस्ट न आहियूं। सही ॻाल्हि आहे। चले जो दौर आहे जो मूं त कंहिंखे बि को टीवी ॾिसण को ॾिठा कंहिंजे हथ में मोबाइल या पंहिंजी बिज़ी रहे उहे ऐं पंहिंजे ॿारनि खे चङा तव्हां ॾिसंदा रहो केटीएन जा ड्रामा ॾिसो ऐं हिननि जे एक्टरनि खे ॾिसो। असां पंहिंजे सिंधी एक्टरनि खे असां प्रोमोट न कंदासीं त उन्हनि खे कीअं कंदो। बिल्कुल बिल्कुल। असां पंहिंजे एक्टरनि खे प्रोमोट कयूं। बिल्कुल अदी बिल्कुल बिल्कुल अदी। अज़रा टॉपिक छा आहे? टॉपिक आहे एजुकेशन। बिल्कुल एजुकेशन त तमामु ज़रूरी आहे। एजुकेशन त बग़ैर त कुझु बि कोन्हे। ऐं एजुकेशन बि ईअं न त तव्हां ॿारनि खे जेको पढ़ायो हुनजे मथे तां इहो हुजी वञे उन्हनि खे अहिड़े तरीक़े सां सम्झायो जो बिल्कुलु तव्हांखे सदियुनि ताईं यादि रखनि। जीअं असांजा उस्ताद आहिनि उहे असांखे अॼु ताईं यादि आहिनि असां उन्हनि जी उहा ई इज़त कयूं था। त जॾहिं आउं एजुकेशन में आयसि त मूं बि अहिड़ो बिहेव रखियो पंहिंजे स्टूडेंट सां जेको अॼु बि ॾिसो न लॉकडाउन में केरु पंहिंजा माइट खे वेठे फोन कंदा आहिनि त मुंहिंजा स्टूडेंट मूंखे फोन करे हेलो हाय ज़रूर कंदा आहिनि। वाह वाह ज़बरदस्त। तव्हां टीचिंग कंदा आहियो? हा बि पुछा छा थींदी आहे त तव्हांजा स्टूडेंट भला तव्हांखे एॾो था यादि कनि छा? मुंहिंजो हिकिड़ो प्यार आहे हिकिड़ो आइडियल सम्झ। मिसिस समर शाह तव्हां टीचर आहियो या हुयो? ऐं एजुकेशन त सुठी ॻाल्हि आहे। असां पंहिंजी सिंध जी आवाम खे एजुकेशन ॾियूं ऐं असांजो आवाम उहो ई सुठो आहे पर आउं वरी बि चवंदी त हुनखे एजुकेशन जे ज़रिए अवेयर कनि। ओके ओके थैंक यू थैंक्स फॉर कॉलिंग। ऐं मां तव्हांखां इहो सवाल पे करणु चाहियो त तव्हां टीचर आहियो या हुयो पर तव्हां जेको आहे शायदि मुंहिंजो आवाज़ ताईं न पहुची सघियो। असांजी रेगुलर कॉलर आहे मिसिस समर शाह ऐं हमेशह जेको आहे ॻाल्हाईंदा आहिनि त सुठो ॻाल्हाईंदा आहिनि। असां जेके बि रेगुलर कॉलर आहिनि हमेशह टॉपिक ते बि सुठो ॻाल्हाईंदा आहिनि। महिमाननि खे एक बात मैं ऐड करूं? जी जी। वो ये कि हर माँ जो है ना जी हर माँ वो टीचर भी है। हाँ ये भी है वो टीचर भी है। वो माँ के साथ साथ टीचर भी है क्योंकि टीचर के साथ तो बच्चा 6 घंटे 7 घंटे 8 घंटे रहता है ना। फिर बाकी का जो टाइम है वो अपने घर में अपनी माँ के साथ गुजारता है। तो अगर उसकी माँ अच्छी टीचर नहीं है तो उस बच्चे की वो तरबियत जो वह स्कूल से लेकर आया है वो तालीम जो स्कूल से लेकर आया है वो रिफ्रेश नहीं होगी और उसकी तरबियत उस तरह नहीं होगी। तो अगर टीचर तो अच्छे होते ही हैं, सारे टीचर अच्छे। मैं नहीं कह रहा कि टीचर कोई अच्छा होगा या बुरा होगा, नहीं, टीचर अच्छा ही होता है, जो भी होगा वो अच्छा ही होगा। लेकिन अगर उसके साथ साथ उसकी माँ का भी किरदार उस बच्चे के साथ मिल जाए तो फिर उस बच्चे की जो ग्रोथ होती है या उसकी जो एजुकेशन का लेवल होता है वो फिर वो उसकी क्लास ही अलग हो जाती है। बिल्कुल सही। अच्छा कॉल है, कॉल भी लेते हैं। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो आवाज बिल्कुल नथो अचे। हेलो थैंक यू अदा, थैंक्स फॉर कॉलिंग। वो लगे तो पाण में ॻाल्हाइण शुरू थी है फोन में। कुछ कॉल्स बड़ी क्लियर आ जाती हैं, कुछ ये थोड़ा सिग्नल्स का प्रॉब्लम होता है। अच्छा जी डॉक्टर साहब ॻाल्हि कई इलाही सुठी ॻाल्हि कई त मां जेका हूंदी आहे उहा माना टीचर लाइक टीचर आहे पर जॾहिं स्कूल मां अचे थो त उनखे कहिड़े तरीक़े सां गाइड थी करे। स्कूल खां अलावा मदर जेका आहे तव्हांजी सभिनी खां पहिरीं टीचर आहे। पहिरीं उहा टीचर आहे। मां इहो चवणु चाहियां पई बहुत अच्छा बहुत अच्छा। असांखे जेसि ताईं पंहिंजी माउ सही तरीक़े सां पालना न कंदी असां स्कूल में बि उहो ई वञी ॾेखारींदासीं न त असांजी परवरिश 7 साल ताईं कीअं थी। 5 साल या 7 साल जो ॿार स्कूल वञे पियो। पहली टीचर जो है वो मां है। 5-7 साल की है और वो रहती है 3 साल। वो तो हाणे न हुआ असल में जो 5 साल की उम्र में बार माँ पहली टीचर भी है और वो फिर रहती है आखिर तक वो टीचर ही रहती है। आप देखें ना कि माँ अपने बच्चे को हर वक्त कुछ ना कुछ समझाती बताती रहती है, ठीक है ना। मतलब ये माँ के अंदर अल्लाह ताला ने एक डाल दी है, एक चीज डाल दी है कि वो अपने बच्चे को हर वक्त कुछ ना कुछ गाइड करती रहती है। खुशकिस्मत है वो लोग जिनकी माएँ उनके सरों पर सलामत हैं और वो उनको टोकती हैं, बताती हैं, समझाती हैं, तो वो लोग खुशकिस्मत हैं। आई एम सॉरी कि मतलब 1-1.5 साल पहले ही मेरी अम्मी का इंतकाल हुआ है। तो मैं जब से अपने आप को मतलब जब तक अम्मी हयात थी तो मैं बिल्कुल छोटा सा बच्चा ही समझता था अपने आप को।
लेकिन इंसान जितना भी बड़ा हो जाए ना, अम्मी और बाबा की नजर में ना वो बच्चा ही रहता है। अब जब अम्मी के इंतकाल के बाद मुझे लगता है कि मेरा बचपन जो है तो वो चला गया। आय हाय बस अल्लाह उनको जो है ना वो जन्नतुल फिरदौस में जगह हाँ आमीन। अच्छा यो अली रज़ा खां इहो पुछंदासीं त होस्टिंग इन खां एक्टिंग खां अलावा कॾहिं होस्टिंग जो शौक़ु थियो या लाइव ट्रांसमिशन जेके स्पेशल ट्रांसमिशन्स थींदियूं आहिनि उन में त तव्हां कंदा आहियो होस्टिंग, पर ईअं कॾहिं प्रोग्राम कयो आहे या न? मां ईअं कॾहिं होस्टिंग जो प्रोग्राम एज सच कयो कोन्हे, ये लाइव ट्रांसमिशंस ही कयूं आहिनि या स्टेज कंपेयरिंग कई आहे। अच्छा, बाक़ी ईअं कॾहिं होस्टिंग मूंखे यादि नथो अचे त मां कॾहिं कई हुजे। न कई न। ऐं माना हिकिड़ो थींदो आहे न भई मां को प्रोग्राम कयां कहिड़े बि अच्छा, इहो आइडिया त मूंखे ॾाढा ईंदा आहिनि, पर इहो कमु जेको आहे न उहो आहे माना प्रॉपर टाइमिंग्स वारो। अच्छा, माना जंहिं ॾींहं ते रिकॉर्डिंग आहे अचणो ई आहे उन ॾींहं ताईं अचणो ई अचणो आहे। मां थोरो इहो आहे त माना रिलैक्स इज़ी लाइफ गुज़ारण वारो माण्हू आहे, त यार असांजी अगरि 3-4 ॾींहंनि जी रिकॉर्डिंग आहे त ख़बर आहे त बाबा इहे 3-4 ॾींहं ई आहिनि जो सुबुह जो सवेर उथणो आहे, हिन महिल ताईं हिते रहणो आहे, पोइ वरी फ्री हूंदासीं। हे त माना जेसि ताईं प्रोग्राम हलंदो तेसि ताईं त माना तव्हां बाउंड आहियो पोइ 3-4-5 महीना। जैसे ते प्रोग्राम हले वाकई में। थोड़ा सा कोरोना के हवाले से अगर एक दो बातें मैं ऐड कर दूं क्योंकि मेरे ज़हन में कॉल है। अच्छा, कॉल है, कॉल लेते हैं फिर करें। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी भा, केर किथां का? नवीद हुसैन चन्ना लारकाने पर बोल रहे हैं। अच्छा, वेलकम कयूं था प्रोग्राम में। मेहरबानी। छा चवण चाहींदो भा? भाऊ अली रज़ा सां ॻाल्हाइणो आहे, बिल्कुलु। भा अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम भाऊ, किथा है भाऊ? भा अल्लाह जो शुक्र, अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿुधायो तव्हां कीअं आहियो? अल्लाह जा एहसान भाऊ, किथा है भाऊ? कुर्ब कुर्ब अदा। अच्छा, असां तव्हांखे सुञाणी था भाऊ? जी जी। डॉक्टर साहब जो का ब्रदर असांजो जो का एजाज जो का तव्हांजी आवाज़ कटिजे पई। हेलो जी जी। मुझे तो डॉक्टर एजाज जो का उन जो असां सां वास्तो हुयो। डॉक्टर एजाज न एजाज निज़ार जो का। आवाज़ सही, तव्हांजी आवाज़ सही क्लियर नथी अचे। आवाज़ क्लियर न पियो अचे भा। तव्हां लाड़काणे में कॉल कई ऐं जेको आहे थैंक्स फॉर कॉलिंग, पर सिग्नल्स जो प्रॉब्लम। हाँ, मतलब एक सवाल करूं? जी जी। कोई ऐसा किरदार जो आपका दिल चाहता हो कि ये किरदार मुझे करना है, जो रह गया हो या किया हो और दिल चाहता हो कि अच्छा नहीं किया, मुझे दोबारा ये वाला किरदार अदा करना? चले नहीं नहीं, कभी डॉक्टर का किरदार अदा किया? डॉक्टर भी बने हैं डॉक्टर। ठीक है, मेरे मतलब जिस चीज की ख्वाहिश थी वो मैंने करेक्टर कर लिया, उस पे अवार्ड भी ले लिया। नहीं, मेरा एक सवाल ये भी है ना कि एक किरदार किया, मिसाल के तौर पे डॉक्टर का किरदार अदा किया आपने, फिर आपने उसको देखा, लोगों ने पसंद भी किया होगा, लेकिन आपके अंदर से एक चीज आ रही होगी कि यार ये मुझे दोबारा करना चाहिए, मैं इतना अच्छा नहीं कर सका, इस तरह का मैं दोबारा बहुत एक फॉर्म में आऊं। देखिए ना, लर्निंग का प्रोसेस हमेशा जारी रहता है। अक्सर आर्टिस्ट नहीं, अगर मुझे दोबारा मतलब इतना अच्छा करने के बावजूद भी हमें लगता है कि कुछ ना कुछ कमी अभी रह गई, ये और अच्छा हो सकता था, ये और अच्छा हो सकता था। मेरा ख्याल है फिर जिस पे मैंने अवार्ड लिया था मैं वही, मतलब एक एबनॉर्मल का कैरेक्टर मैंने किया था। अच्छा, मैं वही दोबारा करना चाहूंगा। एबनॉर्मल बिल्कुल क्या और उसको और पहले से ज्यादा जो था। अच्छा, एबनॉर्मल जॾहिं तव्हां कैरेक्टर कयो हो, मतलब फीलिंग्स छा हुयूं तव्हांजूं उन टाइम? फीलिंग्स असल में मुझे हिकिड़ो माना ब्रदर जेको आहे मूंखां तक़रीबन साल वॾो आहे, माना वॾी मदर मां, उहो सीपी चाइल्ड हो। अच्छा, मतलब बाय बर्थ ही वो एबनॉर्मल हुयो, त मां टोटली उनखे पोर्ट्रे कयो उन में कैरेक्टर में, जीअं असां सां बिहेव कंदो हो या जीअं असां सां ॻाल्हाईंदो, माना हली फिरी न सघंदो हो, न ॻाल्हाए सघंदो। त अच्छा, रिज़ेम्बलेंस मूंसां ॾाढी हुअसि, त हुनजो मुंहिंजो को साल जो फ़र्क़ु हुयो या शायदि 1.25 साल जो फ़र्क़ु हुयो मूंखां वॾो। त मूंखे माना एॾी मुश्किल न थी उहो कैरेक्टर करण में, छो त मूंखे जीअं ख़बर पई त यार हिकिड़ो एबनॉर्मल का कैरेक्टर है। मेरी बड़ी मदर। बड़ी बात। अच्छा, मतलब उन कैरेक्टर की डेथ हो चुकी है, उसको अभी रिसेंटली हुई है उसकी डेथ। अच्छा, कॉल भी है, कॉल बटना से। हेलो, अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम, क्या हाल है नदी? बिल्कुल ठीक, केर किथा का? हां, असलम थी ॻाल्हायां कराची खां। मिसेस असलम, वेलकम कई था प्रोग्राम में। की आयो? ठीक आयो? हां, शुक्र है जी, तव्हां ठीक आहियो? अल्लाह जो शुक्र, अल्लाह जो शुक्र। तव्हांजे साम्हूं प्रोग्राम ॾिसो पिया? जी जी बिल्कुल, वेठी आहियां प्रोग्राम ते ॻाल्हाए त पूरो ट्राई कयो, मुश्किल सां कॉल मिली आहे। मां अली रज़ा सां ॻाल्हाइण चाहींदमि, तमामु पुराणा अदाकार आहिनि, असां घणे वक़्त खां पोइ नज़र आया। बिल्कुलु ॻाल्हायो।
अस्सलाम वालेकुम की है अदी इने मां खबर पे तो उमर जी मजा केड़ा हाल आहे मां बिल्कुल ठीक ठाक है अल्हम्दुलिल्लाह जितनी महंगा थी आयो टीवी ते पर लिखी आयो न अदी एडी गाल कोने का बस यो कुछ त माना यो आजकल जेको माहौल हले पे उन जे करे रिकॉर्डिंग्स भी कोन थियूं थियन असां जूं तो वो ता यार ऑन एयर भी ॾिसंदा हूंदा तो मोस्टली माना रिपीट शयूं वधीक आहिनि छो त सोशल डिस्टेंसिंग रखणी आ त इहो भी आहे मुंहिंजो नओं प्रोजेक्ट अनकरीब तव्हां शायदि हुनजो प्रोमो ॾिठो हुजे उहो हलण वारो अथव KTN ते ई इहो मुंहिंजो नओं फ्रेश ई आहे ख्वाब उॾाणा हाँ बस बाकी हाणे दुआउनि में यादि रखो बस तव्हां यादि कयो था पिया त इंशाल्लाह अनकरीब वरी वधीक नज़र ईंदासीं आमीन आमीन न कोरोना वायरस का बचाए जी इंशाल्लाह इंशाल्लाह आमीन वबा के अल्लाह ताला जल्दी खत्म करे दुनिया का आमीन तव्हां खुश आहियो अदा खैरियत आहे मां बिल्कुलु ठीकु ठाक अल्हम्दुलिल्लाह दी तव्हां जहिड़ी भेनरुनि जी दुआऊं आहिनि असां सां गॾु बिल्कुलु महिरबानी बिल्कुलु 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 अदी बिल्कुलु थैंक यू थैंक्स फॉर कॉलिंग आई ब्रेक जो टाइम भी थियो आहे वरी ब्रेक खां पोइ वरी मिलूं था वेलकम बैक रंगन भरी शाम में एक दफ़ा ॿीहर तव्हां सभिनी खे भलीकार कयूं था अली रज़ा सां सां गॾु आहे डॉक्टर साहब सां सां गॾु आहे असांजी ख़ूबसूरत कचहरी भले पई सवाल जवाब भी थियनि पिया गॾोगॾु कॉलर्स आहिनि कॉल भी अटेंड कयूं पिया अच्छा डॉक्टर साहब जो है वो ब्रेक पे हम थे तो आप कोरोना के हवाले से कुछ कहना चाह रहे थे मैं चाह रहा था कि कुछ बातें जो है तो अपने लोगों को बताऊं ताकि उनकी देखें ये तो हमें इससे फाइट करना है ठीक है और हम फाइट कर सकते हैं अपनी इम्यूनिटी के बेस पे जो क़ुव्वत मुदाफ़ियत होगी ना हम उसके बेस पे फाइट कर सकते हैं तो जिन लोगों की क़ुव्वत मुदाफ़ियत ज़्यादा होगी उनको कोरोना आएगा और ऐसे ही नज़ले बुखार खांसी की तरह आके जो है तो वो निकल जाएगा ठीक है उनको कॉम्प्लिकेशन डेवलप नहीं होंगी लेकिन जिन लोगों की क़ुव्वत मुदाफ़ियत कम होगी जैसे कि ओल्ड एज वाले हैं या क्रोनिक डिजीज़ वाले हैं शुगर के पेशेंट्स हैं एस्थमा के पेशेंट्स हैं ट्यूबरकुलोसिस के पेशेंट्स हैं उनके लिए ये बीमारी जो है तो बहुत ज़्यादा ख़तरनाक है और उनको इससे बचने के लिए भरपूर जितने भी इक़दाम बताए जा रहे हैं उनको भरपूर तरीके से करने उनको बिल्कुल जो है तो नज़रअंदाज नहीं करना है कुछ छोटी छोटी सी चीज़ें जो हमारे घर के किचन में मौजूद हैं अगर हम उनका इस्तेमाल इन दिनों में बढ़ा लें तो हमारी क़ुव्वत मुदाफ़ियत जो है तो वो बहुत बेहतर हो जाएगी इस चीज़ को आम ज़बान में कहते हैं इलाज बिल ग़िज़ा इलाज बिल ग़िज़ा ठीक है तो ग़िज़ा में क्या क्या चीज़ें हैं एक तो लहसुन का जवा अच्छा आप 15 दिन तक एक लहसुन का जवा रोज़ाना इस्तेमाल करें नहार मुँह करें नाश्ते के बाद करें नाश्ते के साथ करें खाया नहीं जाता तो उसका तरीका ये है कि उसके छोटे छोटे से पीस बना लें और जिस तरह दवा खाते हैं उस तरह फक्की बना के पानी पी लें ठीक है दूसरी चीज़ है अदरक को या तो आप जब जो भी खाना खा रहे हैं उसमें गार्निशिंग जैसे आमतौर पे हम तो नहारी पे या हलीम के ऊपर डाल के खा रहे होते हैं तो आप नॉर्मल खाना जो भी खाना आपके घर में बन रहा है इवन दाल बन रही है सब्जी बन रही है जो भी चीज़ बन रही है उस पर थोड़ी सी अदरक की गार्निशिंग कर लें तो इंशाल्लाह ताला ये भी आपके इम्यून सिस्टम को इन्हेंस करने में बहुत ज़्यादा किरदार अदा करेगी इसके साथ साथ खुबानियाँ आजकल आ रही हैं खुबानी में भी ऐसी चीज़ें देखी गई हैं कि जो आपके इम्यून सिस्टम को बढ़ाती हैं और क़ुव्वत मुदाफ़ियत बहुत ज़्यादा अच्छी हो जाती है मैंगो का सीज़न है मैंगो भी इस्तेमाल करें पानी को जो है तो सबसे अच्छा एंटीऑक्सीडेंट है पानी को बहुत ज़्यादा इस्तेमाल करें एक दवा का नाम लूँगा ताकि वो भी आप अपने इस्तेमाल में रखें एक दवा है विटामिन ई के साथ ईप्रो ई इसमें विटामिन ई भी है और इवनिंग प्रिमरोज ऑयल भी है तो ये बहुत ही अच्छे एंटीऑक्सीडेंट हैं अगर ये आप रोज़ाना एक अपनी खुराक में रोज़ाना एक शामिल कर लें तो इंशाल्लाह ताला कोरोना वायरस के इफेक्ट जो हैं तो वो आपकी बॉडी के ऊपर ना होने के बराबर अच्छा डॉक्टर साहब कॉल भी लेंगे देखते हैं कौन है हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी भा केर किथा खाओ हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी केर किथा खा भा जी अदी आऊं नवाबाद शहर तालको जामवाली जिलो सांगड़ मां ॻाल्हायां पियो जी अदा रंगन भाई शाम वेलकम कयूं शाम उन राजपर जी वेलकम कयूं था छा चवण चाहींदो भा जी अदी आऊं अली रज़ा कटबर से सलाम चवां थो वालेकुम अस्सलाम भा अली साहब केड़ा हालन कुछ ठयो ते पे सही तवा जी अल्लाह जो शुक्र भा अल्हम्दुलिल्लाह जी नवाबाद शहर में तवा आया हो बारूद जंग फिल्म की शूटिंग थी हां उन में गडो आसे बिल्कुल वो आखिरी शूटिंग में पार्ट में संजीला आई जो जहर पी थी तवा जो रो था तोरिया तानी सीन विसरे पंदो कुर्ब भा को जड़ा सीन हुंदा है लाइफ में बाबा
असल में मूंसां हिकिड़ो इहो बि आहे त मां मोस्टली जेको आहे मां रियल न रोईंदो आहियां। अच्छा मां कोशिशि कंदो आहियां न हुन महिल त मां इहो हींअर पंहिंजो अज़रा खे ॿुधायमि पे त मां अवॉइड कंदो आहियां त मां परफॉर्म जे दौरान रियल में न रोवां, छो त माना अला जा लख शुक्र आहिनि माना कॾहिं अहिड़ो को थियो न आहे जो रोइणो पए त माना पोइ अगरि रोइण मां शुरू कंदो आहियां न पोइ मूंखे पाण सम्झ में न ईंदी आहे त मां छो थो रोवां, पोइ मां रोईंदो रहंदो आहियां। पोइ माना उहो आख़िरी सीन हूंदो आहे, हुन खां पोइ मूंखां सीन न थी सघंदो आहे। मां बिल्कुलु मुंहिंजो ख़्याल आहे अधु मुनो कलाक अगरि तव्हांखे यादि हुजे त सीन कट थी वियो, मां अधु मुनो कलाक पियो रोवां पियो। बिल्कुलु साईं, तव्हां यका रुनो हुजे। जी जी बिल्कुलु तव्हांखे सभिनी परचायो। हा बिल्कुलु, न त उहो मां उहो ई त ॿुधायां थो, माना पोइ मूंखे रोअण में पोइ मूंखे इहा बि ख़बर न पवंदी आहे मां रोवां छो थो, सीन त ख़तमु थी वियो आहे, पोइ बि रोअण बंदि न थींदो आहे मुंहिंजो। अच्छा ॿियो छा चवणु चाहींदो? आगा दुरानी साहब भी परचायो तव्हांखे। जी 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 हुनमें माना आपा मुमताज कंवल हुई, संजीला हुई, इन्हनि बि अची करे ना मूंखे आपा में भाकुर पातो त चुप कर भा छा थी वियो अथई, यादि आहे मूंखे। बिल्कुलु बिल्कुलु वाह साईं, पुराणी यादियूं न यादगिरियूं त आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुुलु वाह, अल्लाह साईं शहबाज दुरानी साहब खे जन्नत में जगह ॾे। ओके ओके थैंक यू, थैंक्स फॉर कॉलिंग अता। ऐं नेट परची वियो न तव्हां हाणे इन मां अंदाज़ो लॻायो त अली रज़ा केॾो वॾो उमिरि जो आहे, माण्हू चवंदा ओ फलाणे ड्रामे में ओ फलाणी फिल्म में ॾिठोसीं, केॾी वॾी उमिरि जा पाण खे मेंटेन रखियो अथसि। हाँ जी, चैनल्स की जो सिंधी ईद वगैरह पे जो हम लोगों की बनती हैं, ठीक है वो टेलीफिल्म्स। अच्छा अली रज़ा खां पुछंदासीं त जीअं किरोना जी ॻाल्हि हले पई त तव्हां जंहिं इलाइक़े में रहो था या तव्हांजो जेको ओड़ो पाड़ो आहे केतिरो SOPs जो ख्यालु रखियो वञे थो? यार हिकिड़ो इहो ॾाढो प्रॉब्लम आहे असांजी, मतलब पाकिस्तानी कौम से ये जो है ना बहुत बड़ा एक प्रॉब्लम है कि हम लोगों को जब आज़ादी मिलती है ना तो हम लोग हर चीज़ भूल जाता है। ये एक टेक्निकल प्रॉब्लम है जो कि नहीं करना चाहिए। अगर गवर्नमेंट ने छूट दी है तो आप उन सब चीज़ों को फॉलो करें। अल्हम्दुलिल्लाह मतलब मुझे एरिया में त कहिड़ा केसेस न आहिनि थिया एतिरा, पर माना मां इहो जेको ॾिसां थो पर्सनली त माना माण्हू केयर नथा कनि, उहो हिन शइ खे आहे इहा शइ एॾी मुश्किल न सही, पर माण्हुनि हिननि खे कुझु ज़रूरत खां वधीक ई लाइटली वठी छॾियो आहे जेको ग़लति आहे। बिल्कुलु। अच्छा ॾिसो असां हमेशह पंहिंजे प्रोग्राम जे थ्रू इहो ई ॿुधाईंदा आहियूं त ख़्यालु रखण जे लाइ चयो पियो वञे न, बार बार तव्हां हथ मुंहुं धो पेर धो ऐं वॾे में वॾो ॿुधाइनि पिया त वज़ू में रहो, सुठी ॻाल्हि आहे, नमाज़ पढ़ो, त इहो त हिकिड़ो पंहिंजी हिकिड़ी माण्हू जी सिहत जे लाइ बि सही आहे न, असांखे पंहिंजे लाइ फ़ाइदो आहे न, असां ॿिए खे फ़ाइदो थोरी था ॾियूं। इहो पाण असां सही रहंदासीं ज़ाहिर ॻाल्हि असां मुंहिंजी माना फैमिली बि सॼी डॉक्टरनि वारी आहे त इहो सॼी माना मंझंदि जो ज़ोरी अम्मी अदरक बि हर कंहिंजी प्लेट में विझंदी आहे, ठीकु आहे, पाण अदरक त न पाण सिंधीअ में छा चवंदा आहियूं अदरक खे, अदरक ई चवंदा आहियूं। अच्छा लहसुन वो एक एक जो है वो सबकी प्लेटों में अम्मी ने डिवाइड करना है और जबरदस्ती खिलाना है। बिल्कुल सही। तो ये सारी चीजें, अच्छा मैं क्योंकि अम्मी बाबा दोनों ओवर एज हैं तो मतलब मैं उनसे बड़ा दूर दूर से मैं फासले से खुद मिल रहा हूँ क्योंकि बाहर सिर्फ मैं ही निकल रहा हूँ। एक चीज़ और है कि जब बाहर से आए घर के अंदर तो इससे पहले कि घर वालों से मिलें अपने कपड़े चेंज करके शावर वगैरह ले लें अच्छी तरह से और फिर घर वालों से जो है तो इंटरेक्ट। ओके अच्छा कॉल आए फिर सरप्राइज कॉल आए अली रज़ा जे लाइ, ॾिसंदासीं अली रज़ा उन्हनि जो आवाज़ सुञाणे थो। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। इसको बोले इतना बाहर मत निकले, हालात सही नहीं है। नबील शेख कैसा है? अल्लाह का शुक्र मेरी जान, तू सुना? बिल्कुल ठीक ठाक, खैरियत से भाई। देख बंदा SOPs का बाहर नहीं निकल रहे। नहीं मैं तो उस दिन देखा। हाँ नहीं मैं वही तो कह रहा हूँ ना कि SOPs का ख्याल रखते हुए, भाई मुझ जैसा बंदा तुझे पता है कि मैं कितना रुलने वाला बंदा हूँ, तो मैं घर में रह नहीं सकता, पर हाँ ख्याल में हर चीज से कर रहा हूँ। डेली ड्राइवर की ड्यूटी लगी हुई है, डिटॉल का स्प्रे मेरी गाड़ी को अंदर से करना है, मतलब बाकी सब चीजें जो है ना उन लवाजमात का ख्याल रखते हुए, पर घर में कैद होके बैठना है यार वो नहीं हो रहा, चाहते हुए भी नहीं हो रहा। बहुत जरूरी है, बहुत जरूरी है। हाँ बिल्कुल रखना है और वो क्लीनिंग रखनी है अपनी, जाहिर है करना ये तो बहुत जरूरी है। मैं ये पूछूंगी अली रज़ा, आपने एकदम से इनकी आवाज भी पहचान ली और नाम भी ले लिया, ये है कौन? भाई हम जेल के दौरों के साथी हैं। अच्छा इतना अरसा हम लोगों ने साथ गुजारा है, जेल में भी रहे हो भाई, मतलब जेल से मुराद मिसाल दे वो है ना, जेल में एक मिसाल दिया जाती है। उन्होंने मतलब इनको कहा, आपको मैंने सलाम नहीं किया। वालेकुम सलाम। वालेकुम सलाम। सर ये हमारे बहुत अच्छे क्रिएटिव डायरेक्टर यहाँ पे रह चुके हैं नबील। अच्छा एक मिनट, वो क्या बोल रहे हैं जी, दोबारा बोलिए। सॉरी मैंने कहा हमने साथ इतना गुजारा है कि इशारे से भी पता चल जाता है कि नबील ही होगा। अच्छा 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 चलिए चलिए वेलकम करते हैं। पहला जो जुमला था वो इस बात की अक्कासी कर रहा था कि बहुत क्लोज करें।
अली हाँ जी फ्री होके मिलते हैं। हाँ इंशाल्लाह। ओके ओके भाई ओके, थैंक्स फॉर कॉलिंग। दुनिया में जितने भी रिश्ते हैं उसमें सबसे मजबूत रिश्ता जो है वो दोस्ती का रिश्ता। बिल्कुल हाँ बिल्कुल सही। और इसको मैं 2 हिस्सों में तकसीम कर देता हूँ। 2 सती, 2 मतलब 2 और सती मीन्स के वो जो हिंदू में एक रस्म होती है कि जब सुहागन का जो शौहर है वो जब मर जाता है, उसको जब उसकी चिता को आग लगा रहे होते हैं तो वो उस जो बेवा होती है वो उस चिता के अंदर कूद जाती है। तो इस रस्म को या इस एक्ट को सती कहते हैं। अच्छा। तो 2 सती का मतलब यही है कि हम हर अच्छे और बुरे के, खुशी गम के, हमारा जीना मरना सब जो है तो वो साथ है। तो जिस तरह की अली रज़ा भाई की और जो नबील भाई की जो गुफ्तगू हो रही थी, तो ये बहुत मतलब इस बात को की अक्कासी कर रही थी कि इन दोनों में दोस्ती बहुत ज़्यादा है और बहुत गहरी है और इनका हंसना बोलना, इनका जीना मरना एक साथ है। उनका दुख इनका दुख है, इनका दुख उनका दुख है। बिल्कुल। अच्छा, तव्हांजी दोस्ती एतिरी गहरी है? लग रहा था सर, गुफ्तगू से यही लग रहा था बाकायदा। मुझी मतलब दोस्ती मतलब काफ़िन सां आहे पर टाइम असांजो ॾाढो गुज़रियो आहे इकट्ठे। घणो गॾु गुज़रियो आहे। अच्छा। नबील जो मुंहिंजो ऐं माना मुंहिंजो इहो हिकिड़ो पर्सनल ओपिनियन इहो बि आहे त माना काफ़ी जाइनि ते जेको आहे न तव्हांजा दोस्त तव्हांजे लाइ बीह रहंदा आहिनि, तव्हांजे कम अची वेंदा, तव्हांजा मिट माइट न हूंदा। बिल्कुलु सही। अच्छा, दोस्ती जी ॻाल्हि थी आहे त तव्हांखां इहो पुछंदासीं त बाय नेचर जेको आहे अली रज़ा पाण कीअं मूडी आहियो या मतलब कहिड़ी नेचर अथव पंहिंजी? मां पंहिंजी अकेली ज़ात जे लाइ त मां ॾाढो मूडी आहियां, पर उहा अगरि ग्रुप में हुजऊं न त पोइ मां हमेशह कोशिशि कंदो आहियां त मां ॿिए जी मर्ज़ी ते हलां। मां पंहिंजी मर्ज़ी कंहिं ते मथां हो न कंदो आहियां त न यार हीअं न हीअं था कयूं, अच्छा तूं जीअं थो चईं हूअं था करे वठूं, को मसइलो कोन्हे। अच्छा, हमेशह असां जॾहिं बि कंहिं एक्टर खे या सिंगर खे या कोई बि असांजो पसंदीदा कैरेक्टर ॾिसंदा आहियूं टीवी ते, असांजी ख़्वाहिश हूंदी आहे थोरो पर्सनल बि हुनजे बारे में ख़बर पइजी वञे। अली रज़ा शादीशुदा आहे? हाँ जी। ॿार घणा आहिनि तव्हांजा? 2 धीअरूं आहिनि। 2 धीअरूं आहिनि, माशाअल्लाह। अच्छा, तव्हां एज़ अ एक्टर, माशाअल्लाह सीनियर एक्टर हो, तव्हां पंहिंजी औलाद लाइ छा सोचींदव त जेको तव्हां चाहियो त उहे थियनि या हुननि जी जेका ख़्वाहिश हुजे? न, हुननि जी जेका ख्वाहिश हुजे। अच्छा, हुन ते हलंदव। मां हिकिड़ो मोटिवेशनल स्पीचेस का आजकल हमारे यहाँ ट्रेंड कुछ ज्यादा शुरू हो गया जो कि बहुत अच्छा है। मतलब पहले किसी दौर में हमने कभी सुनी भी नहीं थी, सिर्फ यूट्यूब पे या इन पे या किसी ने लिंक भेज दिया किसी अच्छी का तो हम सुना करते थे। अब यहाँ पे ऑर्गेनाइज हो रही हैं चीजें, बाकायदा लेक्चर्स। तो मेरा एक दोस्त है वो पार्क सुजुकी में बहुत अच्छी डेजिग्नेशन पे है, तो उसने मुझे एक दफा एक इन्विटेशन दिया एक मोटिवेशनल स्पीच का ना, तो उससे मुझे एक ये बात जरूर समझ में आई कि आप हम जो कहते हैं ना कि नहीं भाई तुमने इसमें भी टॉप लेके आना है, इसमें भी टॉप लेके आना है, नहीं, आप जिसमें वो टॉप ऑलरेडी लेके आ रहा है ना, आप उसके अंदर उसको और फोकस करवाओ, उसके साथ उसको बोलो कि बेटा जरा इस पे भी नजर डाल ले, तो वो ये करेगा कि नहीं यार मुझे अप्रिसिएशन तो मिल रही है ना एक चीज पे जो मैं कर रहा हूँ। सही बात है। तो बच्चों को आप टोकोगे तो वो उससे और ज्यादा वो होगा, वो हो जाएंगे। और तो मैं या उनको रोक टोक करने की भी ना एक लिमिट होनी चाहिए। मतलब अगर आप उनके ऊपर बहुत ज्यादा रोक टोक और बहुत ज्यादा बंदिश करते हैं तो उनकी शख्सियत मुतासिर हो जाती है। अच्छा। उनका जो आप अंदर से निकलना है वो बहुत ज्यादा जरूरी है। मेरी बड़ी बेटी हिकड़ी कॉल है पर अली रज़ा पाण वठो था मां वठा। हाँ, हेलो जी, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कहिड़ा हाल आहिनि? ठीक ठाक? अल्लाह जा करम। अली रज़ा कटबर, तव्हां ॿुधायो कीअं आहियो? ठीकु आहियो? मां बिल्कुलु ठीक ठाक आहियां, तव्हां ॿुधायो? रात वारी कावड़ लथी या न? रात वारी कावड़? हाँ, रात कावड़ कयो पए न मूं ते इलाही। हालात दोस्त आहियां। हाँ सर, बिल्कुल बिल्कुल ठीक है। रात वारी कावड़ वरी हाणे प्रोग्राम सां फारिग थियो त पोइ वरी ॿ त करे था वठो, मसलो न आहे। मां रस्ते में आहियां, मां अचां पियो तव्हां वटि, ऑफिस ई अचां पियो। ऐं जेको आहे सो ॾाढी ख़ुशी पई थिए, मां जेको आहे सो घणा प्रोग्राम स्टार्ट थियो ॾिसी करे निकितो आहियां। वाह वाह, बस अच मुलाक़ात कयूं था हिते। तव्हां सां एतबार ड्रामे जूं जेके आहिनि उहे यादगिरियूं बि अचे तव्हां सां वंडड़ियूं आहिनि, तव्हां कंहिंखे छॾणो ई न आहे, राति जो हिते ई आयो तव्हां सां वटि। बस इंशाल्लाह, हाँ आयो जो मां काफ़ी टाइम खां पोइ आहियां, त ॿिया सभु जेके संगत मिलंदा त उहे बि चवंदा त छॾणो न आहे अली रज़ा खे। हाँ बिल्कुलु बिल्कुलु, बस हाणे ॿिया महिमान बि ॿुधी वठा न, तारिक कोरे जो ठीकु है तो ॻाल्हायां। हा भाई ठीकु है, त मां चई चुको आहियां। बिल्कुलु बिल्कुलु ठीकु, तव्हां ॿुधायो ठीकु आहियो? मां बिल्कुलु ठीकु आहियां। अॼु प्रोग्राम ॾिसी ॾाढी ख़ुशी पई थिए, ऐं जेको आहे सो पंहिंजे प्यारे दोस्त खे तव्हां सॾायो आहे हिते, जेको मूंखां कावड़ियल बि आहे। अच्छा, पर त कयोसि तॾहिं मूंखां विड़े न। बिल्कुलु बिल्कुलु कयूंसि था। ठीकु, थैंक यू तारिक, थैंक्स फॉर कॉलिंग। ऐं जेको आहे ब्रेक जो टाइम बि थियो आहे, ब्रेक खां पोइ वरी ॻाल्हायूं।
वेलकम बैक रंगन भरी शाम में एक दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भलीकार कयूं था। डॉक्टर साहब असां गॾु आहे, अली रज़ा बि गॾु आहे, ख़ूबसूरत कचहरी बि हले पई ऐं गॾोगॾु कॉल्स वठूं पिया। हिन वक़्तु बि कॉल आहे, ॾिसूं था केरु आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। नूर अली चांगला में बैठ शाहपुर चाकर खां वेलकम कयूं था रंगन भरी शाम में। भाउ कीअं आहियो? ठीकु आहियो? ॾाढो बहितरीन ॾाढो प्यारो प्रोग्राम, प्यारा माण्हू वेठा तव्हां अली रज़ा डॉक्टर साहब, ॾाढी ख़ुशी थी। महिरबानी। कुर्ब भा कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? नंढड़े शरारती पर हीअं शरारती एयर होस्टल खे ॿार माण्हू वठो शाबत जो भा। बस इहो हाणे डायरेक्टर सां कराईंदा, छा कयो, मजबूरी आहे। अली रज़ा मां तव्हांखे कयो सिंदगी जो इहो दुआ। जी जी भा, दुआ में कमु कयो वे आख़िर तव्हां गॾु घर में कयो पंहिंजी मुलाक़ात बि थी, तव्हांजी ख़ुशी तव्हांखे प्रोग्राम में। कुर्ब भा। हा असां वटि अचो शाहपुर चाकर इंशाल्लाह भा, ज़रूर चक्कर लगाईंदासीं। तव्हांजी ये मोहब्बत आहे जेके असांखे प्रोग्राम तव्हांजो खगड़े में केर अच्छा वाह जबरदस्त। कुर्ब सब खैर तबे ठीक है? अल्लाह जो शुक्र भा, अल्हम्दुलिल्लाह। थैंक यू। एजुकेशन पे जो कयो तालीम करफार माण्हू संभालतो सही हाँ तालीम तमाम जरूरी है। बिल्कुल सही था चओ। बिल्कुल भा, मेहरबानी। थैंक यू भा। ऐं असांजो रेगुलर कॉलर अदा बि अच्छा हाँ रोज कॉल कंदा आहिनि ऐं अदा बि हिकिड़े दफ़े तव्हांजी फरमाइश कई हुई ऐं जेके ॿिया असांजा कॉलर्स आहिनि उन्हनि बि कई। अॼु तव्हांजी फरमाइश ॾिसो असां पूरी करे छॾी। ऐं हमेशह मां इहो चवंदी आहियां त जेका ओवरऑल हाणे सिचुएशन हले पई इन में सभिनी खे हिकदमि घुराइणु जेको थोरो ॾुखियो थींदो आहे, पर वरी बि कोशिशि कंदा आहियूं त तव्हां जिनखे ॾिसणु चाहियो था या हिन प्रोग्राम जे थ्रू ॿुधणु चाहियो था, ॻाल्हाइणु चाहियो था, त तव्हांजी जेके ख्वाहिशूं आहिनि उहे पूरियूं करण जी असां कोशिशि कंदा आहियूं। अॼु हिकिड़ी ख्वाहिश पूरी थी वई। अच्छा अली रज़ा लाइ मां हिकिड़ो इहो चवंदसि त तव्हां जीअं चओ तव्हांजो पर्सनल बि कोई आहे न कारोबार वग़ैरह कंदा आहियो तव्हां, उन में अच्छा कॉल आहे, कॉल वठंदासीं, पर इहो सवाल जेको आहे न इहो सवाल आख़िर में मां ज़रूरु कंदसि। टाइम बि थोरो घटि आहे पर पहिरियां कॉलर खे टाइम ॾियो। हेलो अस्सलाम वालेकुम। सरप्राइज कॉल आहे? अच्छा सरप्राइज कॉलर आहे। सरप्राइज रहियो ई न आहे। ॾिसो केरु आहे, सुञाणो? वाह कहिड़ा हाल अथई? नसनाती बदक में कहिड़ा हाल अथई? केरु? अवा चूड़ियूं वॼनि थियूं या वॼनि थियूं कोन थियूं वञनि। नजफ अली मुंहिंजो ॾाढो प्यारो दोस्त आहे। अॼु यकीन कंदो दिलि ॾाढी ख़ुशि थी अली रज़ा खे लाइव ॾिसी करे। असां ॾिसो त अली रज़ा जो मुंहिंजो जेको साथ आहे उहा फ्रॉम द बिगिनिंग ऑफ KPN असां शुरू खां वठी बिल्कुलु अज़रा हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि तव्हांखे मां हिकिड़ी एड कराईंदुसि अली रज़ा जी। उहा शायदि मां हर जाइ ते पर हिन यार जे परपुट बि असां इहा ॻाल्हि कंदा आहियूं त ही संगत जो ईदी अथव। वाह वाह ज़बरदस्त। यकीन कंदो त संगत जे लाइ जेके बि परेशानी थींदी हुन को बि प्रॉब्लम थींदो आहे त ही शख़्स सभ खां पहिरियां बीठो हूंदो आहे। अलाह हिनखे वॾी हयाती ॾे। यकीन कंदो सदा ही मोहबत कंदड़ आहे। बिल्कुलु यार खे ॾिसम त यकीन कंदो दिलि ॾाढी ख़ुशि थी वई। वाह वाह ज़बरदस्त। थैंक यू जानी, थैंक यू। लव यू मिठा। अल्लाह करे ख़ुशि जो। अॼु ॾाढी दिलि ख़ुशि थी। थैंक यू वेरी मच। चाहींदो नजफ भाउ? जी ॿियो छा चवणु चाहींदो? भई असांजी बि रुगो तारीफ़ कयो, रुगो पंहिंजे दोस्त जी तारीफ़ था कयो। बस यही ॻाल्हि कंदुसि त सदा मुर्कंदा जग में वतो बस यही ॻाल्हि कंदुसि। इहो अल्लाह करे रब से वॾी हयाती ॾे इंशाल्लाह। आमीन आमीन। थैंक यू ॾाढी ख़ुशी थी अॼु। थैंक यू जानी। लव यू लव यू टू मिठा। थैंक यू, थैंक्स फॉर कॉलिंग। अच्छा हिन जे गाने जा बोल गाया उन जो डायरेक्टर भी मां आहियां। अच्छा और मुझे ख्याल है सिंधी मीडिया जो पहिरियों गानो हो जिनजी माना फीमेल मॉडल ऐं मेल मॉडल खां हटी करे या मॉडलिंग शॉट्स खां हटी करे पी मां ते उन जी स्टोरी हुई। हां बिल्कुल वाकई में हुई। हां उन में मुझे ख्याल है कास्ट में भी माना मंजूर मुराद साहब हुयो, आपा मुमताज कंवल हुई, मां पाण हुयमि। ऐं जॾहिं बि उहो गानो जेको बि ॿुधंदो आहे बल्कि हाणे ताईं मतिलबु हू उन फीलिंग्स में न पंहिंजे माउ पीउ वारी फीलिंग्स में हलिया वेंदा आहिनि। माण्हू जिन जा माउ पीउ न आहिनि या जिन जा आहिनि थोरो परे आहिनि त उन्हनि खे माना उहे फीलिंग्स ईंदियूं आहिनि त काश हिन वक़्तु पंहिंजे माउ पीउ सां माना गॾु हुजूं। छो जो दुनिया में तव्हांखे हर रिश्तो मिली वेंदो, भाउ भेण ज़ाल दोस्त सभु कुझु मिली वेंदा आहिनि, पर सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु माउ पीउ न आहिनि। माउ पीउ नथा मिली सघनि। ऐं इहो उन्हनि खे वधीक क़दुरु हूंदो आहे जिन जा माउ पीउ न आहिनि।
ऐं जिन खे आहिनि त उन्हनि खे मां इहो ई चवंदी आहियां त बराए महिरबानी क़दुरु कयो। ऐं जॾहिं असांजा माउ पीउ अगरि कॾहिं इहो लफ़्ज़ चवंदा आहिनि न त जॾहिं असां न हूंदासीं त पोइ तव्हां क़दुरु पवंदो त हिकिड़ो दिलि में माना हू थींदो आहे, अलाए छा थींदो आहे। छो जो मां पंहिंजी अम्मा खे चवंदी आहियां, कॾहिं कॾहिं मां उन्हनि खे माना हू कंदी आहियां मस्ती में न, मां चवंदी आहियां तूं काॾे ईंदी आहे हीअं हूअं, चवंदी आहियां हाँ तो वो मेरी अम्मी बोलती मेरे अम्मी अब्बू कहाँ गए, ये बताओ मुझे, उनके अम्मी अब्बू कहाँ गए। मतलब ये दुनिया है, जाहिर सी बात है, आना है जाना है, लेकिन फिर भी कदर करना चाहिए। माँ बाप की कदर करेंगे, दुनिया आपकी कदर करेगी। हाँ, दुनिया आपकी कदर करेगी। ये मतलब तो अल्लाह की बनाई हुई एक साइकिल है, पर उसको एक्सेप्ट करना जो है ना वो बड़ा मुश्किल हो जाता है। अच्छा, फिर एक और भी चीज है कि जब आप माँ बाप की कदर करेंगे और आपके बच्चे आपको माँ बाप की कदर करते हुए देखेंगे, अल्टीमेटली मकाफाते अमल होगा। आप भी एक वक्त आएगा कि इस एज पर जाएंगे। देखिए किसी के भी माँ बाप सदा तो जिंदा नहीं रह गए ना, ठीक है, चले ही जाना है, देर बदेर चले ही जाना है। तो ये वक्त आप पर भी आना है, आपको भी बूढ़ा होना है। आप तो जब आपकी औलाद ने आपको करते हुए देखा होगा प्रैक्टिकली, तो डेफिनेटली उसको कुछ समझाने की जरूरत नहीं होगी, वो खुद ब खुद करेगी। सही बात है। अच्छा, एकड़ो मिसाल भी दींदा न, त एकड़ो मतलब दो कपल थे, मतलब वो अपने बेटे को लेकर जाते हैं और अपने बूढ़े बाप को भी लेकर जाते हैं। वो कहीं जगह अपने बाप को छोड़ने आते हैं, तो बेटा सवाल करता है कि अब्बू ये दादाजी को आप कहाँ छोड़ रहे हैं। तो बेटा कहता है कि मतलब अब ये बूढ़े हो चुके हैं और हम इनसे तंग आ चुके हैं और ये जगह जो है ना ये इनके लिए अब ठीक है, ये हमारे साथ नहीं रह सकते। थोड़ा आगे जाते हैं तो उनका बेटा फिर यही कहता है कि चलें ठीक है, जब आप भी बूढ़े हो जाएंगे ना मैं आपको यहीं पे छोड़ के चला जाऊंगा। बिल्कुल सही। फिर वो वापस आता है, अपने अब्बू को लेता है और घर चला जाता है। लेकिन सोचें कि कितनी मतलब ये कि शर्मिंदगी की बात होगी उस शख्स के लिए जिसके बेटे ने उसको ये जवाब दिया कि मतलब बूढ़े होने के बाद यही जगह होती तो मैं भी आपको यहीं पे छोड़ूंगा। इसी तरह का एक और भी किस्सा है, सॉरी आपकी बात काट रहा हूं मैं, कि इसी तरह मतलब माँ को किसी ओल्ड हाउस में वो छोड़ के जाता है, तो जब दोबारा उससे मिलने आता है किसी ईद वीद पे, तो उससे पूछता है कि भाई कोई माँ को सब ठीक है ना, यहाँ पे मैं हर चीज़ के पैसे वैसे दे रहा हूँ, ये कहती है बेटा यहाँ पे पंखा है कि एक और लगवा देना, क्योंकि जब तुझे तेरे बच्चे छोड़ के जाएंगे ना तो तुझे गर्मी ना हो। जबरदस्त जवाब। अच्छा, टाइम भी ये ख़त्म थींदा, ख़बर नाहे पवंदी। 2 कलाक जो कंहिं कचहरी में गेस्ट हूंदा आहिनि, कॉलर्स बि हूंदा आहिनि गॾोगॾु आहिनि जेको आहे। अॼु त तमामु सुठा गेस्ट असां सां गॾु हुया, हमेशह ई सुठा हूंदा आहिनि ऐं हमेशह ई तव्हां असां जंहिंखे बि जिन में माण्हुनि खे घुराईंदा आहिनि उहे तव्हांजे दिलि वटां हूंदा आहिनि। बहरहाल आख़िर में जेको आहे असां मैसेज वठंदासीं डॉक्टर साहब खां, त पंहिंजे व्यूअर्स लाइ कोई मैसेज ॾियणु चाहींदो? मेरा मैसेज यही है कि बस एक दूसरे का ख्याल करें, अच्छा, मोहब्बत करें, ठीक है, और एक दूसरे का ख्याल करें, रिस्पेक्ट दें, एक दूसरे को रिस्पेक्ट दें, जो कि हमारे माशरे में दिन ब दिन कम होती चली जा रही है। नफ्स नफ्सी का दौर है, नफ्स नफ्सी के दौर में ना पड़ें। अल्लाह ताला ने आपको एक ट्रेलर दिखा दिया है, ये कोरोना जो है एक ट्रेलर है, बिल्कुल ठीक है, तो इस ट्रेलर के मकासद को समझें कि ये कहाँ पे लेके जाता है। मेरा पैगाम जो है वो मोहब्बत है, जहाँ तक पहुँचे। वाह वाह, ज़बरदस्त। अली रिज़ा तव्हां? सभिनी खां पहिरियां त थैंक यू वेरी मच इन शो में इनवाइट करण जे लाइ, ऐं टू बी वेरी फ्रैंक एंड वेरी ऑनेस्ट मूंखे आइडिया न हुयो त मतलब एॾो वार्म वेलकम थींदो मुंहिंजे फैंस जी तरफ़ां। ऐं थैंक यू वेरी मच सभिनीनि जे लाइ, ऐं इंशाल्लाह बिल्कुलु हाणे शिकायत जो मौक़ो न मिलंदो। ऐं मैसेज जेको मुंहिंजो इहो ई आहे त तव्हांखे पंहिंजी ज़िंदगीअ में बिना मतिलब जे प्यार करण वारा माण्हू ॾाढा घटि मिलंदा आहिनि। तव्हां हुन सां बदिले में प्यार नथा करे सघो त हुनजी घटि में घटि क़दुरु करे वठो। ज़बरदस्त ज़बरदस्त मैसेज। ऐं इन मैसेज में इलाही वॾो हिकिड़ो सबक़ु हुयो जेको समझण वारा समझंदा, समझण वारा समझी वेंदा। तो मैसेज भी कॾहिं कॾहिं उन्हनि ते ई असर कंदा आहिनि जेके समझण चाहींदा आहिनि, न त गुज़री वेंदा। बिल्कुलु। बहरहाल तव्हां जी वॾी महिरबानी अली रज़ा, थैंक्स, स्पेशली थैंक्स, तव्हां असांजे प्रोग्राम में आया आहियो ऐं हाणे तव्हां ख़बर पइजी वई त माण्हुनि खे तव्हांजी केतिरी ज़रूरत है। बिल्कुलु, रियली आई एम सो हैप्पी। सो बहरहाल अल्लाह साईं तव्हां खुश रखे, डॉक्टर साहब आपको भी अल्लाह खुश रखे और थैंक्स फॉर कमिंग। अच्छा, प्रोग्राम जो टाइम जेको आहे उहो बिल्कुलु ख़त्म थी चुको आहे ऐं रही ज़िंदगी त वरी असां सूमर ते गॾु हूंदासीं। असां सूमर खां जुमे ताईं तव्हां सां लाइव हूंदा आहियूं 4 खां 6 ऐं वरी कंहिं नवनि महिमाननि सां गॾु हूंदासीं, नवनि चेहरनि सां गॾु ऐं नयुनि ॻाल्हियुनि सां गॾु, नयुनि मुस्कुराहटुनि सां गॾु वरी सूमर ते मिलंदासीं। तेसीं ताईं मूंखे मुंहिंजी टीम खे दुआ में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़, बाय बाय। यार एक तस्वीर